मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सभिनी खे भली कार। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में शाजी करीम जिलानी अवांजे खिदमत में हाज़िर आहे। ऐं अॼोको प्रोग्राम पंहिंजे नोईअ जो तमामु घणो अहम ऐं तमामु घणो ख़ासि प्रोग्राम आहे, छो जो ज़िंदगी में हर माण्हू चाहींदो आहे त कामयाबु थिए ऐं कामयाबु थियण जे लाइ उहो कोशिशि कंदो आहे त मुल्क में रही करे डिफरेंट या त तरीक़ा हुजनि या को बिज़नेस हुजे या को अहिड़े क़िस्म जो कमु हुजे, पर जेकॾहिं पंहिंजे मुल्क में कमु न थींदो आहे त उहे चवंदा आहिनि त ॿाहिरि मुल्क हलिया वेंदासीं त असांखे पैसो मिली वेंदो, असांजी सुठी ज़िंदगी गुज़री वेंदी ऐं ॿाहिरि मुल्क जो हिकिड़ो चाम आहे। ऐं मां सम्झां थी त अॼुकल्ह जा जेके नौजवान ऐं ख़ासि करे नौजवान तबिको उहो चाहे थो त असां फ़ौरन ॿाहिरि मुल्क हलिया वञूं ऐं इन ई चकर में छा थो थिए त ॿाहिरि मुल्क वञण जे कोशिशि में ऐं जुस्तजू में अक्सर अहिड़े क़िस्म जा एजेंट उन्हनि खे मिली था वञनि जेके चवनि था त 3 लख ॾींदो त तव्हांजी हिन मुल्क जी वीज़ा कराए वठंदासीं। उन खां पोइ जेके वरी ख़र्चा स्टार्ट थियनि था, पासपोर्ट आहे या इन खां अलावा डिफरेंट शयूं आहिनि, या वरी चवंदा आहिनि त 2 नंबर तरीक़े सां तव्हांखे सस्ते में असां उते पहुचाईंदासीं। उते वञण खां पोइ उन्हनि वीचारनि जी ज़िंदगी छा थी थिए, उहे पहुचनि था नथा पहुचनि ऐं उहे रस्ते जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उहे केतिरियूं तकलीफ़ आहिनि, केतिरियूं ॾुखियूं आहिनि। उन खां पोइ वरी जॾहिं उते हू पहुचनि था त ग़ैर क़ानूनी तरीक़े सां कंहिं बि स्टेट में रहणु मुंहिंजे ख़्याल में त सभ खां वॾो क्राइम आहे ऐं हू क्रिमिनल वारी ज़िंदगी गुज़ारनि था ऐं पाण खे सिक्योर कंदे 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 न त हुननि खे का परमानेंट उते नौकिरी थी मिले, उते बि उहे मज़ूरी वारो कमु आहे। ऐं उन खां पोइ अक्सर जेके हितां छोकिरा वञनि था, नौजवान या छोकिरियूं वञनि थियूं, उहे वापसि वरनि ई कोन था। त इहे जेके मसइला आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में त एतिरा पेचीदा आहिनि जिन खे असांखे सॉल्व करणु खपे। ऐं मूंखे नथो लॻे त हिन महिल ताईं कंहिं बि टीवी चैनल अहिड़े क़िस्म जो कोई प्रोग्राम कयो हूंदो त जेके नौजवान ॿाहिरि मुल्क वञणु चाहिनि था उन्हनि जी ज़िंदगी केतिरी तकलीफ़दा आहे, उन्हनि खे छा करणु खपे पंहिंजी लाइफ में। ऐं जेकॾहिं तव्हां ॿाहिरि मुल्क वञणु चाहियो था त आसान तरीक़ा कहिड़ा आहिनि या डायरेक्टली तव्हां घटि ख़र्च में कीअं वञी सघो था, उते तव्हां कीअं सिक्योर तरीक़े सां रही सघो था, उन स्टेट जा मां सम्झां त फ़र्द थी तव्हां रही सघो था। या जेके तव्हांजा ॾिसो हर इंसानु कोशिशि कंदो आहे त उन वटि को अमाउंट हुजे, उते घुमे फिरे, आज़ादी सां साहु खणे। अक्सर माण्हू त ॿाहिरि मुल्क वञण जे चकर में पंहिंजूं ज़मीनूं पंहिंजा घर विकिरो करे था छॾनि, पर उन जे बावजूदि जॾहिं हू वापसि अचनि था, पहिरीं ॻाल्हि त वापसि इलाही घटि केसिस में थींदो आहे त अहिड़े क़िस्म जा माण्हू अची वञनि, पर जेकॾहिं हू वापसि अचनि था त हुननि जी ज़िंदगी यकीन कयो एतिरी ख़राबु हूंदी आहे, न पैसो हूंदो आहे, न घरु हूंदो आहे, न घाट हूंदो आहे, कुझु बि न हूंदो। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनी मसइलनि ते ॻाल्हायूं त उते जेके शहरी रहनि था या हितां जेके छोकिरा नौजवान वञनि था कम जे करे, नौकिरीअ जे करे, उन्हनि खे छा करणु खपे ऐं उते उनखे कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि, इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा फैशन ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ासि हिसो आहे। पाकिस्तान में हुजो, पाकिस्तान खां ॿाहिरि हुजो, सियारो हुजे, ऊन्हारो हुजे, कहिड़ो बि सीज़न हुजे, फैशन खां बिना अॼुकल्ह ज़िंदगी इनकम्पलीट आहे। सो फैशन जेकॾहिं ज़िंदगी में आहे त पोइ अञा वधीक ज़िंदगी अव्हांजी इंट्रस्टिंग थी वञे। इन खां सवाइ जेकॾहिं अॼोके दौर में फ़र्ज़ु कयो हिकिड़ो ॾींहुं मौसीक़ी न ॿुधो त मां सम्झां थी मूं जहिड़ो इंसानु त चरियो ई थी वेंदो, छो जो म्यूज़िक खां बिना ज़िंदगी काफ़ी टफ मुंहिंजे ख़्याल में त थी सघे थी। सो इन करे रुखी आहे, फिकी आहे, जेसि ताईं खाधे में मिर्च मसालो न हुजे तेसि ताईं ज़िंदगी मज़ो न ॾींदी आहे। सो ईअं ई ज़िंदगी में म्यूज़िक जी बि ओतिरी अहमियत आहे। जेकॾहिं ॿोड़ में लूणु न विझे त ॿोड़ न वणंदो आहे, ईअं ज़िंदगी में म्यूज़िक न हुजे त मां सम्झां थी त ज़िंदगी कंहिं बि कम जी कोन आहे, बेस्वादी आहे। सो अॼु इहे सभई फ्लेवर्स, इहे सभई तड़का असांजे प्रोग्राम में हूंदा, बट इहे सभई शयूं अव्हांखे ॿुधाइण जे लाइ या डिस्कस करण जे लाइ हिकिड़ो ब्रेक त बणिजे थो। सो ब्रेक वठंदासीं, उन खां पोइ अव्हां जूं लाइव कॉल्स हूंदियूं ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जेकॾहिं अव्हां ॾिसो पिया तव्हां बिल्कुलु लाइव कॉल्स करे सघो था। अव्हांजी शमूलियत असांजे लाइ इलाही घणी ख़ासि आहे। वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी बि पर हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। आगाज़ में जेका कचहरी असां थी अॼोको जेको पूरो प्रोग्राम आहे उहो उन ई सिलसिले में आहे। कोशिशि कंदासीं त अॼु अव्हां जा जेके ख़ासि करे जेके असांजा ॿाहिरि मुल्क में रहनि था उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे बि असां सॉल्व कयूं ऐं उन खां पोइ जेके वञण जा ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि जे मुंहिंजे ख़्याल में थोरे मसइलनि खे असांखे आसान करणु खपे। आसान असां ई करे सघूं था छो जो मीडिया मां सम्झां थी त इलाही घटि वक़्त में इलाही घणनि माण्हुनि ताईं को बि पैगाम पहुचाइण जो बहितरीनु तरीक़ो ऐं बहितरीनु ज़रियो आहे। सो अॼोके प्रोग्राम में जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे जेका ख़ासि करे इन हवाले सां ॻाल्हाईंदी अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिकिड़ो नंढड़ो बालिकड़ो, हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो जेको हिकु ग़रीब घर में जनमु वठे थो
हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे जिथे अक्सर माण्हू चवंदा आहिनि त नंढड़ा ॻोठ आहिनि नंढड़ा स्कूल आहिनि सभु कुझु नंढड़ो आहे शहर असांजो को वॾो कोन आहे वसाइल कोन आहिनि असां कुझु नथा करे सघूं पर इन्हनि सभिनी हालतुनि जे बावजूदु कुझु करणु हिकिड़े मुक़ाम ते पहुचणु वॾी ॻाल्हि आहे उन खां पोइ साईं जन जी ख़ासियत इहा आहे त पंहिंजे पाण खे ॿियनि जे लाइ ज़िंदगी गुज़ारणु उन्हनि जे लाइ कमु करणु इहो मुंहिंजे ख़्याल में अञा वधीक वॾो कमु आहे ऐं पाकिस्तान में बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि डिफरेंट मुल्कनि में वञी चुका आहिनि सफ़र करे चुका आहिनि इलाही घटि ख़र्चे में इलाही आसानी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में आसानी सां रहनि पिया ऐं उते जेके माण्हू रहनि था उन्हनि खे जेके मसइला आहिनि उन्हनि मसइलनि खे बि हल करण जी भरपूर कोशिशि कंदा आहिनि यानी कि सोशल वर्कर बि आहिनि माशाल्लाह सोशल कमु तमामु घणो आहे उनखे अलावा सऊदी अरब में माशाल्लाह IT प्रोफेशनल आहिनि ऐं IT बि हिकिड़ी वॾी फील्ड आहे हिकिड़ी वसी फील्ड आहे जंहिंमें तमामु घणो कमु थी रहियो आहे ऐं तमामु घणो कमु थी सघे थो अञा बि फ्यूचर में ख़ैर एतिरा कम आहिनि ऐं हिकिड़ी शख़्सियत आहे सो मां यकीन कयो हैरान बि आहियां परेशान बि आहियां त अॼुकल्ह जिथे अहिड़ा माण्हू फोरो मिली था वञनि जेके झांसो था ॾियनि त तव्हांखे असां हिन मुल्क में पहुचाईंदासीं हेतिरा पैसा ॾियो हेतिरा पैसा हथ ते रखो सही तरीक़ो छा आहे तव्हां डायरेक्टली पाण बि कंहिं एजेंसी में वञी सघो था तव्हां पाण बि पंहिंजे पासपोर्ट जे लाइ या पंहिंजे इहे चइजे त वीज़ा जे लाइ अप्लाई करे सघो था पर तव्हांखे सही तरीक़ो त ख़बर हुजे असां छा कंदा आहियूं असांखे जेकॾहिं कंहिं मुल्क वञिणो आहे बाबा फ़ौरन बसि कागज़ सम्झ में आया न आया सिधो वञी बसि ऑफिस में टपकियासीं पहुतासीं उन खां पोइ वरी उते जेके माण्हू मिलनि था असुलु कमु ख़राबु उहे था कनि ऐं उन खां पोइ वरी असांजी ज़िंदगी कंहिं तूफ़ान कंहिं आंधी खां या कंहिं डिज़ास्टर्स खां घटि नथी थी वञे सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनी प्रॉब्लम्स खे असां सॉल्व कयूं सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब असदुल्ला झत्याल साहिबु अस्सलाम वालेकुम हक़ मौजूदु ऐं अमांखे भली कार चवंदासीं लख थोरा मां जा क़ीमती मां वक़्तु ॾिनो ऐं यकीन कयो अव्हां जो अचणु असांजे व्यूअर्स जे लाइ इलाही घणो फ़ाइदेमंद आहे सभिनी खां पहिरियां त आउं सिंध TV ॾिसण वारनि खे अस्सलाम वालेकुम चवां थो ऐं मां थोराइतो आहियां सिंध TV वारनि जो जंहिं मूंखे अॼु हिते जेको आहे इज़त बख़्शी हिते घुराए करे मुंहिंजो नंढड़ो मुख़्तसिर तारुफ़ अदिशाज़िया ॿुधाए चुकी आहे नालो असदुल्ला झत्याल आहे ऐं बिलोंग कयां थो बाड्र जे हिकिड़ो नंढड़ो शहर आहे लाड़काने ज़िले में उतां ऐं हिन वक़्तु मां सऊदी अरब जे कैपिटल सिटी रियाज़ में रहंदो आहियां उते असीं पाण जेको आहे 12 साल थिया आहिनि मूंखे इंडस कल्चरल एंड सोशल फोरम जो असीं उते क़यामु कयोसीं 2010 खां वठी साईं ग़ुलाम क़ादिर मल्ला साहिबु हुनजो बुनियादु रखियो ऐं जंहिंजो मक़सदु इहो हुयो त पंहिंजी कम्यूनिटी खे जेके सिंधवासी आहिनि जेके मुल्क खां ॿाहिरि रहनि था ख़ासि तौर ते सऊदी अरब में उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो वञे जिते हू पाण में हिक ॿिए सां राब्ते में बि अचनि ऐं उन खां अलावा जेके बि सिंध में सिंधी रहनि था असां जेके बि सिंधवासी आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी अवेयरनेस जो प्लेटफॉर्म ठही सघे सर कोशिशि कंदासीं त असां डिटेल में अव्हां सां ॻाल्हायूं ऐं अॼु मां आगाज़ में इलाही कुझु ॻाल्हाए चुकी आहियां सो मां चाहींदमि त उहे सभई सवाल अव्हां खां पुछां छो जो अॼु मूंखां त इंतज़ारु न पियो थिए त व्यूअर्स मूंखे ॿुधाईंदी हलां त ॿियूं जेके शख़्सियतूं मौजूदु आहिनि माशाल्लाह यंग आहिनि ऐं यंग थी करे एतिरो सुठो कमु कनि पियूं एतिरो बहितरीनु कमु कनि पियूं ख़ासि करे औरतुनि जा जेके मसइला मसाइल आहिनि वुमेन एम्पावरमेंट ते कमु कनि पियूं इन खे अलावा यूथ जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त यूथ में माशाल्लाह काफ़ी एक्टिव आहिनि यूथ जे हवाले सां कमु कनि पियूं ऐं हिकिड़ी अदी माशाल्लाह असांजी फैशन डिज़ाइनर बि आहे ऐं फैशन जे हवाले सां बि काफ़ी उन्हनि खे ॼाण आहे सो उन्हनि सां असां कचहरी कंदासीं असां सां गॾु मौजूदु आहे हानी शाह अली एंड आयशा अली अस्सलाम वालेकुम कैसी हैं आप दोनों आज तो ये वाली बात हो गई टीचर आई क्लास में यस सर यस मिस कैसी हैं हाँ मैं ठीक आप कैसी हैं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक है आप बताएं जी मैं बिल्कुल ठीक ठाक आपको सुबह बहुत मुबारक हो थैंक यू सो मच आपको भी और बहुत शुक्रिया कि आप दोनों ने कीमती वक्त निकाला यहाँ पर आप आई लेकिन आप सबके साथ सिर्फ बातों से तो काम चलता नहीं म्यूजिक भी होना चाहिए ना क्या कहती हैं आप लोग जी व्यूअर्स असांखे ॿुधाईंदी आहे न त तमामु सुठे आवाज़ जो मालिक फ़नकार असांजे विच में मौजूदु आहे माशाल्लाह तमामु सुठो अंदाज़ आहे ऐं जॾहिं बि उन्हनि खे असां दावत ॾींदा आहियूं हमेशह असांजे सॾ ते जी चवंदा आहिनि ऐं अॼु बि असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर आशिक़ राजपर अस्सलाम वालेकुम भली कार चवंदासीं मूंखे बि हक़ मौजूदु ऐं ख़ुशि आमदीद ख़ुशि आहियो अल्लाह जो शुक्र आहे सो अव्हां खां अॼु इलाही सुठा सुठा कलाम ॿुधण जो इरादो आहे सो उमेद कयूं था त तव्हां ॿुधाईंदो तव्हांजो साथ ॾींदा हमेशह जीअं असां सां गॾु व्यूअर्स मौजूदु हूंदो आहे तमामु वॾो म्यूज़िक कंपोज़र मुहर्रम नाज़ अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चवंदासीं ऐं उनखां पोइ तबले ते मौजूदु आहे आसिफ़ अली अस्सलाम वालेकुम हक़ मौजूदु अव्हां ॿिन्ही खे भली कार चवंदासीं लख थोरा जो अव्हां हमेशह असां सां गॾु मौजूदु हूंदा आहियो सो असद साहब सभ खां पहिरियों छाजे करे जो मां कुझु त ॿुधाए चुकी आहियां त नंढड़ो ॻोठु नंढड़ो घरु नंढड़ो शहर सभु कुझु नंढड़ो पर तव्हां माशाल्लाह एॾो वॾो कमु करे वियो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो असां स्टार्ट पंहिंजो जेको आहे शुरूआति पंहिंजे नंढे शहर खां नंढे ॻोठ में स्कूलनि खां कईसीं उनखां पोइ तालीम जे लाइ अॻिते वधी सिंध यूनिवर्सिटी में आउं पढ़ियुसि
ऐं पोइ कराची में हिते ई कुझु मां डिप्लोमास ऐं प्रोग्रामिंग जा कोर्सिस कया। उनखां पोइ 2005 में मां सऊदी अरब में पंहिंजे रोज़गार जो खे हासिलु करण जे लाइ उते सफ़र कयो। ऐं उनखां पोइ अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी सुठी थींदी वई, बहितर थींदी वई, पंहिंजे प्रोफेशनल जॉब्स मिलंदियूं रहियूं। पर इहे सभु शयूं मूंखे मुंहिंजी पंहिंजी ज़ात ताईं हुयूं, जेके मूंखे हिकु मुकमल सेटिस्फैक्शन उन ताईं न पई ॾियनि जेतिरे ताईं मां इन्हनि शयुनि खे पंहिंजे जेके शयूं अलाह ताला मूंखे मैसर कयूं त मां ॿियनि जे लाइ उन जे लाइ रस्तो न ठाहियां। सो उन जे लाइ असां हिकिड़े माण्हू जी काविश काफ़ी न हुई, हिकिड़ो फोरम ठाहिण जी ज़रूरत हुई जिथे असां पंहिंजी सभिनी खां पहिरियां त इंफॉर्मेशन ऐं अवेयरनेस शेयर करे सघूं। तंहिं करे इंडस फोरम जो क़याम थियो ऐं उनखां पोइ उनजी इर्तिक़ा थी ऐं माशाअल्लाह हिन वक़्तु असां इंडस कल्चरल एंड सोशल फोरम जा चैप्टर्स रियाज़ सिटी, जिद्दा ऐं ईस्टर्न प्रोविंस में दमाम में मौजूदु आहिनि। ठीकु, अच्छा केतिरो मुश्किल हुयो इन स्टेज ताईं पहुचणु? सच पुछो त शुरूआत में असांखे पाण खे बि अंदाज़ो न हुयो त असांजी क़िस्मत केॾे खणी थी वञे। असांजी सिर्फ़ु कोशिशि हुई ऐं जॾहिं असांखे उन्हनि शयुनि ते पहुतासीं त पोइ लॻो त न हीअ सभु शयूं आसान आहिनि जेकर तव्हां महिनत कयो त। सो मुंहिंजो सभिनी खां पहिरियों इम्पोर्टेंट जेको आहे मैसेज व्यूअर्स लाइ इहो ई हूंदो त रियलाइज़ योर पोटेंशियल, त पंहिंजी तव्हां सलाहियतुनि खे कॾहिं बि घटि न ॼाणियो। जेकर तव्हां पंहिंजो एक्सपोजर वधायो त हीअ सॼी दुनिया तव्हांजो घरु आहे, हीअ सॼी दुनिया में तव्हां किथे बि पहुची सघो था। ऐं असां वटि मां तव्हांखे वसूख़ सां चवां थो त जेको टैलेंट असांजी सिंध धरती में मौजूदु आहे, इट्स वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड। असांखे सिर्फ़ु रियलाइज़ करण जी ज़रूरत आहे, असांखे महसूसु करण जी ज़रूरत आहे त असां छा छा करे सघूं था। सही, ऐं इहो ई कारण आहे त जिथे बि असांजा पाकिस्तानी वेंदा आहिनि पाण खे मञाईंदा आहिनि। ऐं इहो न हूंदो आहे त को माण्हू चए त हाणे पाकिस्तानी आहिनि कमु कोन कंदा, बल्कि कम वारे मामले में हमेशह पाकिस्तानियुनि खे ई वधीक अवलियत ॾिनी वेंदी आहे। बाक़ी हाणे प्रॉब्लम्स जेके आहिनि उन्हनि हवाले सां असां ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरे आयशा जी, आपसे ये जानना चाहूँगी कि माशाल्लाह ख़वातीन के हवाले से आप काम कर रही हैं, इसके अलावा यूथ सबसे बड़ा चैप्टर और सबसे मुश्किल काम भी, क्योंकि हमारा पाकिस्तान में सबसे ज़्यादा रेशो जो है वो यूथ का है। वी आर 67%। तो हमारे यहाँ ये होता है कि प्राइवेटली या गवर्नमेंट वाइज तालीम भी माशाल्लाह दी जा रही है, मगर फिर भी हमारे यहाँ औरतों को अपने हकूक़ के बारे में सही तरीके से पता ही नहीं होता, शऊर नहीं होता, उन्हें अपने वोट राइट्स के बारे में नहीं पता होता, उन्हें तालीम के बारे में नहीं पता होता। तो इस हवाले से मैं काम कर रही हूँ कि उनको अवेयरनेस प्रोग्राम्स देती हूँ, उनकी कॉन्फ्रेंस करती हूँ, वर्कशॉप करती हूँ, ताकि उन्हें अपने बारे में इल्म हो कि उनकी पोटेंशियल क्या है, वो किस हद तक काम कर सकती हैं, उनके अंदर क्या हुनर है। सिर्फ एक तालीम, हम कहते हैं कि तालीम औरतों को दिलाएं, ठीक है, बहुत ज़रूरी है, मगर बहुत से रूरल एरियाज़ में ऐसा है कि जहाँ तालीम आप नहीं दिला सकते तो उनके पास इतना हुनर है कि वो उसको भी अवेल नहीं करते। तो इस हवाले से मैं अवेयर करवाती हूँ लोगों को कि घर बैठ के आप तालीम भी दिलवाएं और जो उनकी पोटेंशियल है उसके हिसाब से उसे काम करवाएं। सही कहा आपने, ये तो बड़ी अच्छी बात कही। अब ज़रा इन बातों के बाद फिर ख़वातीन का दूसरा डिपार्टमेंट फैशन और ये डिपार्टमेंट आजकल आप संभाल रही हैं। तो आजकल आपका क्या थीम है, किस हिसाब से आप ट्रेंड्स को कहाँ लेकर जाना चाहती हैं? विंटर आ गई फाइनली बड़े इंतजार और शिद्दत से मुद्दत के बाद, क्योंकि हम लोग जैसे ही नवंबर का लास्ट होते तो दिसंबर में हम लोग प्रेफर होते हैं कि भाई विंटर कलेक्शन, खादी आ गया, वेलवेट आ गया, लेकिन चूँकि हमारे कराची में सर्दी सिर्फ नाम की आती नहीं है आती है तो यूँ बस एक झटके में चली जाती है। एग्जैक्टली, तो अभी एकदम टर्न लिया है जो 4th, 2nd, 3rd से, तो फिर थोड़ा सा वापस आए हम लोग खादी वेयर पर आ गए और वेलवेट, क्योंकि मैं समझती हूँ वेलवेट तो हमारे कराची में वेयर करना बहुत है कुछ, लेकिन बॉर्डर्स में ले लें आप, उसको यूटिलाइज करें कहीं ना कहीं के लगे हाँ विंटर है, कुछ लॉन से हटकर भी विंटर में कुछ डिफरेंट होना चाहिए। वरना हम तो कहते लगता है पूरे साल के लिए हमें लॉन के अलावा कुछ लेना ही नहीं पड़ेगा या कॉटन रख लो इसके अलावा बस। लेकिन अगर जैसे आजकल नेट विंटर होने के बावजूद भी है, मैंने भी वेयर किया है, तो फिर हमने कोशिश किया कि नेट के अंदर हम सिल्क ले लें या वेलवेट आजकल चल रहा है काफ़ी, तो वेलवेट बॉर्डर्स ले लें, जैसे ये मैंने लिया हुआ है। तो ये है कि हम बड़ा मुश्किल होता है हमारे विंटर में जो है डिज़ाइनिंग करना और उसको लेकर आना, लेकिन ज़ाहिर सीज़न के हिसाब से हमें अपने नए नए डिज़ाइंस निकालने होते हैं, डिमांड होती है हमारे क्लाइंट्स की कि बस सब कुछ नया लाए। और इवन आज भी मैंने आप ही की कलेक्शन का एक कुर्ता वेयर किया हुआ है जो कि मुझे बड़ा पसंद आया, लव दिस कलर। ये थोड़ा सा ट्रेडिशनल ट्रेडिशनल है, इसकी एम्ब्रॉयडरी काफ़ी देसी कलर्स हैं और कलरफुल। दिसंबर में कल्चर डे बहुत चला है हमारे सिंध में, तो ये उसके हिसाब से कि विंटर भी है, कलर ऐसा होना चाहिए और कुछ टच करता हमारे ट्रेडिशन से। सही, क्या बात है, ये बड़ा अच्छा माशाल्लाह आपने थीम रखा। तो आपसे भी हम बात करेंगे, लेकिन सर
अवां खां इहो पुछणु चाहींदमि त उते सऊदी में ख़ासि करे तव्हां छा जो सोशल तव्हांजो जेको नेटवर्क आहे काफ़ी स्ट्रॉन्ग बि आहे ऐं इलाही काफ़ी अरसे खां अवां कमु बि कयो पिया त उते जेके माण्हू रहनि था उन्हनि खे अवां कीअं उन्हनि जी हेल्प कंदा आहियो? पहिरीं ॻाल्हि त जेके ऑलरेडी सऊदी अरब में रहनि था उन में असांजा चाहे लेबर क्लास हुजे, वाइट कलर जॉब्स वारा हुजनि, ब्लू कलर वारा हुजनि, सभिनी खां पहिरीं त हिकु राब्ते जो प्लेटफॉर्म त जीअं इंफॉर्मेशन ऐं अवेयरनेस खे शेयर कयो वञे ऐं उन खां अलावा पोइ जॉब्स जी अवेयरनेस ऐं अपॉर्चुनिटीज़ जे बारे में ख़बर हुजणु त अगरि केरु उते जॉब स्विच थो करे या कंहिंखे जी जॉब जेको आहे उहो ख़तमु पई थिए त असां जॉब्स खे जेको आहे न उन्हनि खे प्रोवाइड कराए सघूं इंफॉर्मेशन त किथे अवेलेबल आहे, किथे हू ट्राई करे सघनि था। हिकु त इहो हूंदो आहे। उन खां अलावा असां वटि असां हिकिड़ो सिंधी पंहिंजो वेलफेयर कमेटी बि ठाही आहे त अगरि उनजा दोस्त तमामु सुठो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि त जेके उते दोस्त कंहिं बि प्रॉब्लम्स में शिकार थिया वञनि, माली मदद में या को एक्सीडेंट थी थो पए या हुननि खे अगरि को मेडिकल फैसिलिटी नथी मिली सघे त उहो सभु कुझु उन्हनि खे जेको आहे पाण गॾिजी करे असां उन्हनि खे हेल्प कंदा आहियूं, प्रोवाइड कंदा आहियूं। सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं, बट छा करे जो अॼु कॉल्स बि मूंखे ख़बर आहे त इलाही अचण वारियूं आहिनि ऐं कुझु न कुझु मसइला हूंदा जेके साम्हूं ईंदा ऐं अव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾियणो पवंदो। ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। जी, केरु पिया ॻाल्हायो? जी ख़ादिम साहब, छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? कोई सवाल ज़हन में आहे जेको साईं जन खां करणु चाहियो? जी जी अमां डायरेक्टली ॻाल्हाए सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ठीकु आहियो? मुंहिंजो सवाल इहो आहे त मां मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ां पियो त मूंखे इहो सवाल आहे त मूंखे तव्हां थोरो तव्हांजी आहिनि तंज़ीम्स इहे स्कॉलरशिप जे हिसाब सां का हेल्प या का सभु गाइडलाइंस आहे कोई अहिड़ो फीचर जेको सऊदी में शागिर्दनि जे लाइ? ठीकु है। सवाल आहे इन जो त सऊदी अरब में स्कॉलरशिप वग़ैरह कीअं मिली सघे थी? पहिरीं ॻाल्हि त सऊदी अरब में जेके हायर एजुकेशन या अंडर ग्रेजुएट या पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम्स आहिनि उन में फॉरेनर्स जे लाइ कोटा तमामु घटि आहे। इट्स गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ में सिर्फ़ु 5% कोटा हूंदी आहे जंहिंमें तमामु चांसिस घटि आहिनि त उते केरु अची सघे। प्राइवेट यूनिवर्सिटी अगेन इट्स उहे एतिरियूं महांगियूं आहिनि जेतिरियूं तव्हांजे वेस्ट में आहिनि त माण्हू प्रिफर न कंदा आहिनि त पोइ एतिरो पैसा भरे पोइ सऊदी अरब में अचनि। दे विल प्रिफर के तव्हां हू वेस्ट में वञनि। ऐं स्कॉलरशिप जेको आहे उनजे लाइ सऊदी अरब इज़ नॉट द कंट्री फॉर द एजुकेशन। उन खां वधीक बहितर ऑप्शन आहिनि ॿिए हंधि। पर रिलेटेड सवाल थी चुको आहे त मां तव्हांखे ॿुधायां त इन सिलसिले में साना अमेरिका सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका वारनि ऐं असां इंडस फोरम सऊदी अरब मां मिली करे हिकिड़ो कमु शुरू कयो आहे सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम SSDP जे नाले सां जेको 3 सालनि खां कमु करे रहियो आहे। उन जो मक़सदु इहो आहे त असां हिते जेके सिंध में रहंदड़ सिंधवासी आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे न उन्हनि जी स्किल डेवलप कयूं, उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं, उन्हनि जी काउंसलिंग कयूं, एडवोकेसी कयूं ऐं असां ह्यूमन कैपिटल ते इन्वेस्ट करे सघूं। सो स्कॉलरशिप उनजो इज़ ऑल्सो अ पार्ट ऑफ इट कि जेके उन में असांजे ग्रुप में तक़रीबन 20,000 हिते माण्हू रजिस्टर्ड आहिनि ऐं ईमेल ग्रुप ते तक़रीबन 4,000 खां मथे मेंबर आहिनि। उन्हनि खे सभिनी खे स्कॉलरशिप्स जूं अवेलेबिलिटी पूरी दुनिया में ॾिनी वेंदी आहे ऐं उन खां अलावा उन्हनि जी काउंसलिंग कई वेंदी आहे। स्कॉलरशिप तव्हां कीअं हासिलु कयो, चाहे फुल ब्राइट हुजे, चाहे यूनिवर्सिटी स्पॉन्सर्ड हुजे, चाहे स्टेट स्पॉन्सर्ड हुजे, त उहा अवेयरनेस ऐं उनजा सेशन्स सभु जेको आहे ऑनलाइन ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कया वेंदा आहिनि त एजुकेशन जे हवाले सां उन्हनि खे कहिड़े हंधि कहिड़ी मौक़ो मिली सघे थो। सही, तमाम सुठी ॻाल्हि है। मां अवेयरनेस जी कही और आयशा यही सवाल मैं आपकी तरफ भी लेकर आना चाहूँगी लेकिन ख़वातीन के हवाले से कि अवेयरनेस पहुँचाना कितना डिफ़िकल्ट होता है, क्योंकि आजकल हम जानते हैं कि तालीम होने के बावजूद राइट्स का नहीं पता, हम अपने लिए फ़ाइट नहीं करते, चाहे कुछ भी हो जाए, कोई भी ज़िंदगी में बड़ा तूफ़ान आ जाए, लेकिन हम कहते हैं कि जो हो रहा है उसे होने दो। एशियन कल्चर कह लें और बीइंग मुस्लिम कह लें, हमारे यहाँ मेल डोमिनेंसी बहुत ज़्यादा रही है। हाँ, अज़ल से एग्जैक्टली और कुछ यही रहा है कि ख़वातीन को क्या कहा जाए तो जेंडर इक्वलिटी इस साल हमारा जो है वो बिल पास भी है UN में,
मगर उसके बावजूद बहुत मुश्किल होता है उन तक पहुंचाना इस बात को, क्योंकि हमारे मेल डोमिनेंसी की वजह से वो इतना काम नहीं कर सकती। वही बात कि वो अपनी एक्सप्रेस नहीं कर सकती कि उन्हें करना क्या है, चाहे वो फादर हो चाहे वो हस्बैंड हो, वो दोनों से बात करने में डरती हैं। तो जब हमने कॉन्फ्रेंसेस की या वर्कशॉप्स दी, इनके घर जाके इनको अवेट किया, तो बिल्कुल थोड़ी सी डिफ़िकल्टी हुई, क्योंकि उनको समझाना इसलिए मुश्किल होता है कि वो लोग एक सदियों से कॉन्सेप्ट लेकर बैठी हैं कि जो बाबा ने कहा है वही करना है, और बाबा को फिर समझाना पड़ता है कि देखिए आप अपने बच्चों को इस तरीके से आगे लेकर आए। आज़ादी या आप कह लें कि उन्हें प्रोफेशनल अगर वो कुछ करना चाहती हैं तो उनकी लिमिटेशंस में रह के आप उनसे काम करवाएं। मैंने कुछ ख़वातीन के साथ इस तरह किया कि वो कपड़े डिज़ाइन करती थी और वो शहर नहीं आ सकती थी, हमने उनका एक लिंक बनवाया। आजकल ऑनलाइन सर्विसेज बहुत अच्छी अवेलेबल होती हैं, एंड फेसबुक, लैपटॉप्स माशाल्लाह हर जगह पर हैं रूरल एरियाज में, तो उनको सिर्फ अवेयर करना होता है कि इससे आप ये बेनिफिट हासिल कर सकते हैं। तो थोड़ी सी डिफ़िकल्टी हुई, लेकिन अब जो माहौल चेंज हो रहा है उसमें लोग इस तरफ आ रहे हैं कि काम कर रहे हैं, और बहुत खुशी होती है कि जब चलिए अच्छी बात है कि खुशी हो रही है कि कुछ तो तब्दीली आई, बल्कि अब लोग तब्दील हो रहे हैं। बल्कि जो मर्द हज़रात जिनकी ज़हनियत थोड़ी ये थी कि नहीं ख़वातीन घर में ही अच्छी लगती हैं, उनको बाहर नहीं जाना चाहिए, काम नहीं करना चाहिए, तो वो भी अब काफ़ी इस हवाले से काफ़ी चेंज हो चुके हैं। अल्लाह करे कि मज़ीद तब्दीली आए, लेकिन पॉजिटिव आए। लेकिन कपड़े जहाँ ख़वातीन को लेने हो वहाँ तो किसी की नहीं चलती भाई है कि नहीं? हाँ बिल्कुल। अभी जैसे वो बात चल रही थी, उससे एक बात भी है, कुछ हमारे पाकिस्तान में या रूरल एरियाज में ये कॉन्सेप्ट माइंड सेट है कि वीमेन इज नेम ऑफ सेक्रीफाई, के बस हाँ, लेकिन कपड़ों में सेक्रीफाई नहीं करती औरतें कभी नहीं। सही, और इसीलिए मैंने कहा कि भाई जहाँ खरीदारी करनी हो वहाँ ना अब्बा की चलती है, ना बेचारे शौहर की चलती है, ना किसी भाई की चलती है। तो आपसे बात करेंगे, लेकिन मेरे ख्याल से कि मौसीकी हो जानी चाहिए। सर छा कहना है, इजाजत है? बिल्कुल बिल्कुल जी। आशिक राजपर साहब छा पेश कर दो, छा ॿुधाए दो। तो राव साईं जी काफ़ी आहे मुंहिंजी ख़िदमत में। जी बिस्मिल्लाह। दरना तेना तेरे ना रांझे नाल प्रीत लगायम हातम को रांझण लबिया नहीं हो रब मिलिया तेरा झा न मिलिया रब रांझण वर्गा नहीं। हो नाल माहियो तेरे लगियां दिलियां, नाल रांझणे तेरे लगियां दिलियां, हो इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा करे बैठे, असां सिर दा सौदा करे बैठे। हो नाल रांझणे तेरे लगियां दिलियां, नाल माहियो तेरे लगियां दिलियां, हो
सिर दा सौदा करे बैठे असां सिर दा सौदा करे बैठे ओ नाले माहियो ते लगियां दिलियां नाले रांझणे ते लगियां दिलियां ओ इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा करे 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 बैठे कर बैठे माशाल्लाह तमाम बेहतरीन है तमाम सुठो निभायो आहे कीअं लॻो मूंखे सर तमामु ज़बरदस्त ऐं यकीन ॼाणियो त मां डॉक्टर आशिक़ साहब जो नालो अॻु में या अॻु में न ॿुधो हुयो ऐं मुंहिंजी इहा ई पॉइंट आहे त ॾिसो असां वटि केतिरो टैलेंट मौजूदु आहे यू हैव टू एक्सप्लोर एक्चुअली राइट सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो ब्रेक न वधंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां जो लाइव कॉल्स हूंदियूं कचहरी हूंदी कलाम हूंदा सो ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूवर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदी हलां त ॻाल्हि ॿोल खे असां ज़रूरु अॻिते वधाईंदासीं पर असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे सीनियर जर्नलिस्ट इम्तियाज़ मीर साहब USA खां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो शाज़िया ठीकु आहियो जी जी अलाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो वरी वॾी महिरबानी तव्हां असांखे सिंध टीवी जी वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी तव्हांजी टीम जी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां कॉल ते वरितो आहे सर वॾी महिरबानी जो अव्हां असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहियो उते जेके माण्हू रहनि था उन्हनि जे कुझु ज़िंदगी जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदो त छा छो जो उते तंज़ीमूं बि काफ़ी कमु कनि पियूं सिंधियुनि जे हवाले सां ऐं जे साना जो हिते मां ज़िक्र ज़रूरु करणु चाहींदसि अहिड़े क़िस्म जूं ॿियूं बि तंज़ीमूं आहिनि जेके ख़ासि करे सिंधी कम्यूनिटी लाइ कमु कनि पियूं त उते उन जो लाइफ स्टाइल कीअं आहे ज़िंदगी में परेशानियूं आहिनि या सुकून में आहिनि ॾिसो न शाज़िया त USA ऐं हितां जो सिस्टम हिकिड़ो तमामु घणो एडवांस आहे बिल्कुलु को शक न आहे हितां जा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स हितां जी एजुकेशन हिकु तमामु एडवांस आहे सभ खां पहिरियां हिते जेके असांजा दोस्त जेके 20 25 25 30 साल वेठा आहिनि उन्हनि ते वॾी रेस्पॉन्सिबिलिटी आहे सही जेके एस्टेब्लिश थिया आहिनि जंहिं पंहिंजो पाण खे डेवलप कयो आहे जंहिंजी बिज़नेस आहे जंहिंजा कनेक्शन्स आहिनि जंहिंजा लिंक्स आहिनि उन्हनि जी वॾी ज़िमेदारी आहे त जेके असांजा सिंधी छोकिरा अचनि था पढ़ियल लिखियल माण्हू था अचनि असांजी कम्यूनिटी जा माण्हू हिते अचनि था उन्हनि खे गाइड करनि प्रॉपर गाइड करनि बदकिस्मती सां हाणे मां तव्हांखे थोरो बैकग्राउंड ॾसींदो हलां था हिते जेके बि असांजा सिंधी दोस्त था अचनि या डॉक्टर था मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल तव्हांखे डॉक्टर्स जो ॾींदुसि न हिते असांजा जॾहिं डॉक्टर्स था अचनि त हिते उन्हनि खे सिंधी जेके डॉक्टर्स अचनि था उन्हनि जे हवाले सां सभ खां वॾे में वॾो इशू उन्हनि जो इहो आहे त उहे जेके मेजर सिटीज़ आहिनि उन्हनि जे अंदरि रहनि काथे हिते होटल तमामु घणा महांगा आहिनि हद खां वधीक एक्सपेंसिव आहिनि हिते जेको आहे तव्हांजो खाधो तमामु घणो एक्सपेंसिव आहे हिते पोइ छा थियो आहे त न्यूयॉर्क जे अंदरि डॉक्टरनि हिकिड़ी हॉस्टल ठाही आहे जेके मुख़्तलिफ़ पाकिस्तान जा डॉक्टर अपना जे हवाले सां उते अची करे उहे रहनि था सम्झो नी उते जॾहिं रहनि था त उन्हनि खां एतिरो चार्ज थो कयो वञे $200-300 त उहे अफोर्ड कोन था करे सघनि हिकिड़ी वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे तव्हां नालो ॿुधो हूंदो तव्हांजो डायरेक्टर पंहिंजो जेको आहे रज़ाक मसन साहब बि उन कन्वेंशन साना में अची चुको आहे हिते साना हिकिड़ी वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे उनजो तमामु घणो कमु बि आहे उनजी स्ट्रेंथ बि आहिनि उन जूं वीकनेसिस बि आहिनि उन ते वॾे में वॾी ज़िमेदारी इहे आहिनि त जेके सिंधी छोकिरा था अचनि जेको असांजा नौजवान था अचनि जेके सिंधी कम्यूनिटी जा माण्हू हिते अचनि था उन्हनि जे लाइ सभ खां पहिरियां त इहो हिकिड़ी अहिड़ी हॉस्टल ठाही वञे जंहिंजा चार्जिस घटि हुजनि ऐं उन्हनि खे हिते सेटल कयो वञिजे न इहा हिकिड़ी शइ वॾी आहे ॿी ॻाल्हि जेकी आहे अॼु बि जेको आहे पूरे USA जे अंदरि जेके हज़ारे सिंधी था रहनि उनजी रजिस्ट्रेशन कोन्हे उहे साना आहिनि साना जा 1600-1700-1800 मेंबर आहिनि पर हिते जेके 40 खां 50,000 सिंधी रहनि था उन्हनि जी का उहे पाण में हिक ॿिए सां कनेक्ट कोन्हनि सिंधी हिते जेके फैमिलीज़ रहनि था उन जे लाइ अहिड़ो फोरम जेको साना आहे उन जे अंदरि इहा डिबेट थी थिए हाणे जेकी हिकिड़ी टीम आई आहे
उनमें असांजा जेके दोस्त आया आहिनि, जेके इलेक्शन खटे आया आहिनि, उनजो प्रेसिडेंट महर साहब आहे, ॿियो जेको हसनैन साहब आहे, उन सां गॾु ज़ाकिर भुलो साहब आहे, उन्हनि ते असां इहो हमेशह डिस्कशन रही आहे ऐं रहंदी त तव्हां सभ खां पहिरियां जेके बि नौजवान अचनि था तव्हां उन्हनि जे लाइ हिते हॉस्टल ठाहियो ऐं उन्हनि जे लाइ का अहिड़ी फैसिलिटी, हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि जेकी वॾी इंपॉर्टेंट आहे, हिते सिधी फैमिलीज़ रहनि थियूं, जंहिं बि लाइ जेके पाण में रिश्ता करनि या पंहिंजी कम्युनिटी खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी हर शइ खे प्रमोट करनि, उन्हनि जे लाइ बि आहे हिकिड़ी शइ थियणु खपे, जेकी बदकिस्मती सां उहा शइ नाहे, जंहिंजी वॾी गुंजाइश आहे, जिते वॾे कमु करण जी आहे। साना जो तमामु घणो पॉज़िटिव रोल बि पंहिंजी जॻह ते आहे, साना खे तमामु घणो कमु बि करणु खपे, साना तमामु घणी शयुनि ते नज़रदारी बि न कई आहे। हाणे साना जे मथां इहा वॾी रेस्पॉन्सिबिलिटी आहे एज़ अ कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन, उहा पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन न आहे, रिलीजियस ऑर्गेनाइज़ेशन न आहे, उहा कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन आहे। कम्युनिटी जा जेके प्रॉब्लम्स आहिनि, कम्युनिटी जे अंदरि जेके सभ खां वधीक परेशानियूं आहिनि, उन्हनि खे वेही करे हल कजे इन साना जे फोरम ते, जेको स्ट्रॉन्ग बि आहे, मज़बूत भी आहे, जंहिंखे लीडरशिप भी आहे, जंहिंजे अंदरि इलेक्शन भी थिए थी, जेके कन्वेंशन भी कराइनि था, जेको हिकिड़ो असांखे फोरम भी आहे। ठीकु आहे, मां सही चयो बिल्कुलु। ऐं थोराइता आहियूं अवां कॉल कई, इलाही सुठियूं ॻाल्हियूं असां सां शेयर कयूं, छो जो ज़रूरत हूंदी आहे इंसान खे इन्हनि सभिनी शयुनि जी। ऐं जे सर कुझु पॉइंट्स ॿुधायूं त हिकिड़ो माण्हू अॼुकल्ह मिटीअ जो हिकिड़ो घर त तामीर करे थो वठे, पर उहो सही मायने में घर साबित नथो थिए। उहा ई ॻाल्हि वरी साईं जन बि कई त अमेरिका में माण्हू रहनि त था, पर उते जेके असांजा सिंधी भाइर आहिनि, पाण में मेल मिलाप कोन आहे, कम्युनिकेशन कोन आहे, या रिश्तेदारी पाण में कोन आहे, मतिलबु उते रहंदे कंदे बि ॼण अजनबी आहिनि। सो इन हवाले सां तव्हांजो ओपिनियन छा आहे? साईं जन जी ॻाल्हि जी बिल्कुलु। अमेरिका में आउं सफ़र कयो आहे, कैनेडा में सफ़र कयो आहे, ऐं उते उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन्स खे ऐं उन्हनि पाण में इंटीग्रेशन खे नोट कयो आहे, ॾिठो आहे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इम्प्रूवमेंट जी जेका गुंजाइश हर हंधि मौजूदु आहे, हर वक़्तु मौजूदु आहे, ठीकु आहे, पर तव्हां इनखे कंपेयर कयो, अगरि इहा शइ न हुजे हा त पोइ त कहिड़ो फ़ाइदो जेकर तव्हां बिल्कुलु कुझु बि न हुजे। तंहिं करे सभिनी खां पहिरियों त हिकिड़ो प्लेटफॉर्म साना मौजूदु आहे, जो गुज़िश्ता 40 खां मथे सालनि खां कमु करे पई। हा, उते इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे, पर नो डाउट उते जेके बि दोस्त आहिनि उते महिनत सां कमु कनि था। रिगार्डलेस के केरु इलेक्शन खटे थो, केरु अचनि था, सभिनी नियतूं, सभिनी कोशिशूं आहिनि, पर ज़रूरु उन्हनि में बहितरी जी गुंजाइश आहे। ऐं अदा ॾाढी सुठी हिकिड़ी पॉइंट नोट कराई त जेके हिते नवां अचनि था त उन्हनि जे लाइ जेका वधीक फैसिलिटेट कयो वञे, ठीकु आहे। जेके हुते ऑलरेडी मौजूदु आहिनि, अल्हम्दुलिल्लाह घटि माण्हुनि जिन खे कुझु प्रॉब्लम्स हुजनि, अक्सर पाण सेट आहिनि, प्रोफेशनल्स आहिनि ऐं कामयाबु आहिनि। घटि माण्हुनि खे उते उन्हनि जी हेल्प जी ज़रूरत आहे, जिन खे उते इम्प्रूव कयो वञे, पर जेके नवां अचनि था ज़रूरु उन्हनि खे हेल्प, दे नीड ऑल द हेल्प दे कैन गेट, सो उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे। इहा ई शइ असां मॉडल जेको सऊदी अरब में रखियो आहे, त जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे हेल्प जी घटि ज़रूरत आहे, उन्हनि खे वरी बि हिकिड़ी कल्चरल इंटीग्रेशन जी ज़रूरत आहे, जेका शइ कंदा आहियूं। जीअं साना वारा हर साल हिकिड़ो कन्वेंशन कनि था, असां बि अहिड़े तरीक़े सां सऊदी अरब में हिकु पंहिंजो जेको आहे फैमिली इवेंट्स कंदा आहियूं, जंहिंमें सभु सिंधी फैमिलियूं हिकु हंधि गॾु थींदियूं आहिनि। ऐं उनखां अलावा पंहिंजो डिसंबर वारे कल्चर डे खे असां भरपूर तरीक़े सां जेको आहे सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं यकीन ॼाणियो त पोएं दफ़े असीं जेको कल्चरल प्रोग्राम कयोसीं, उन में असीं सभिनी कम्युनिटीज़ जेके पाकिस्तान जूं आहिनि उन्हनि खे इनवाइट कयोसीं टू शोकेस अवर कल्चर टू देम, कि सिंधी छा आहिनि, उन्हनि जो कल्चर छा आहे। ऐं उहो असां कयोसीं पाकिस्तान एम्बेसी में। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां पाकिस्तान एम्बेसी स्टाफ जो, बिलख़ुसूस उते जे एम्बेसडर हिज़ एक्सलेंसी मंज़ूर हक़ साहब जो, जंहिं असांखे तमामु सपोर्ट कयो ऐं कल्चरल एक्टिविटीज़ खे तमामु घणो सपोर्ट कंदा आहिनि। असां उहो प्रोग्राम कयोसीं बि रियाज़ एम्बेसी जे अंदरि, ऐं उहो साबित थियो त रियाज़ जे सभिनी प्रोग्रामनि खां बहितरीनु प्रोग्राम हुयो। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं फ्यूचर में बि अवां जो अहिड़ियूं कोशिशूं आहिनि, अवां सां इन हवाले सां वधीक ॻाल्हाईंदासीं, पर ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। ऐं जीअं त मूं तव्हांखे चयो त इलाही सुवाल उथण वारा आहिनि, जवाब तव्हांखे ॾियणा आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो? असद साहब सां सवाल करिणो आहे हिकिड़ो। जी जी अदा, भले कयो, पर नालो ॿुधाइण में मां को टैक्स त कोन रखियो आहे अदा। हाजी साद पियो ॻाल्हायां, कराची। माशाल्लाह माशाल्लाह। जी अदा, हाणे सवाल कयो। मुंहिंजो सवाल इहो आहे त लेबर में जेके वञनि था वीचारा हितां सऊदी अरब, उन्हनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो कीअं आहे? वीचारा काफ़ी परेशान आहिनि हुते माण्हू। ठीकु आहे अदा, वॾी महिरबानी। ऐं ॾाढी ख़ुशी थी त मुख़्तसरनि तव्हांजो सवाल असां ताईं पहुची वियो। जी सर।
महिरबानी इसाक साहब तव्हांजे सुवाल जी, ऐं तमामु सुवाल हिकिड़ो मुख़्तसिर आहे, पर हिन जो जवाबु जेको आहे उहो ॾाढो अहम ऐं प्रोफाउंड मां आंसर ॾियण जी कोशिशि कंदुसि। त हिते जेको लेबर तबिको आहे, पहिरीं ॻाल्हि त तव्हां बिल्कुलु ख़ाली हथनि न वञो। ख़ाली हथनि जो मुराद त तव्हांजे हथनि में हुनर हुजे, हुनर हुजे, जेके बिल्कुलु कुझु बि न करे सघनि था, पोइ हुते वञी या त ड्राइवर थियनि था या वञी मज़दूर थियनि था। इहो ऑलरेडी तबिको घणे अरसे खां इहो इन्फ्लक्स पोयनि 50-40 सालनि खां वठी हले पियो। हाणे मां रिकमेंड कंदुसि हिते जेके नवां दोस्त ख़्वाहिशमंद आहिनि त पंहिंजा हथ ख़ाली न खणी वञो, इन्हनि में हुनर पैदा करे वञो। तव्हां प्रोफेशनल्स हुजो, खणी तव्हां जेको आहे प्लम्बर हुजो, तव्हां कारपेंटर हुजो, पर यू मस्ट बी इन गुड इन दैट। जेको तव्हांखे अचे उहो बहितर तरीक़े सां करे सघो, ऐं तव्हां वटि बेसिक एजुकेशन हुजे। उनखां पोइ तव्हां वञो, उते तव्हां जेको आहे ब्लू कॉलर जॉब वठी सघो था। ऐं जेके लेबर वारा आहिनि या जेके इन कैटेगरी में वञनि था, त ज़रूरु जेको आहे मां हिकिड़ी अहम पॉइंट आउट कंदुसि हिते, त उहे जेके आज़ादु वीज़ाऊं ऐं गैर क़ानूनी तरीक़नि सां या ॿियनि तरीक़नि सां हुते पहुचनि था, पोइ ॾाढी मुश्किलात उन्हनि खे ॾिसणियूं पवनि थियूं। ऐं उन्हनि मुश्किलातुनि में सभिनी जी असांखे हेल्प करण बि जेको आहे फिज़िबल न रहंदो आहे। हर मुल्क जो पंहिंजो कानून आहे। एग्ज़ैक्टली, सो वी मस्ट अबाइड द लोकल लॉ देयर। उते जेको बि कानून आहे असां उन्हनि जी जेको आहे हुन में रही करे असां उन्हनि जी हेल्प करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर उन्हनि खे प्लीज़ वायलेट बि न कयो। ऐं बिल्कुलु तव्हां फ्रस्ट्रेट थी ईअं निकिरी बि न वञो। जंहिं एजेंट तव्हांखे वीज़ा ॾिनी उते तव्हां हलिया वञो, पोइ मुश्किलातुनि में उहो शिकार थियो, ऐं पोइ उते असांखे सभिनी खे सॉर्ट आउट करणु, उन खे हेल्प करणु मुमकिन ई न रहंदो आहे। हर कंहिं जा मसाइला पंहिंजे नोवियत जा हूंदा आहिनि, ऐं पोइ असांखे बि परेशानी थींदी आहे, ॾुख बि थींदो आहे उन्हनि खे परेशानी में ॾिसी। इन ॿी ॻाल्हि आहे त सिक्योरिटी पर्पज़ सां बि लाज़िम आहे की कहिड़ी बि कंट्री इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदी त को आउटसाइडर अचे जंहिंजी तव्हांखे का बायोडेटा ख़बर कोन आहे, उनजी ज़िंदगी जे बारे में ख़बर कोन आहे, उनजी पोयूं जेके एक्टिविटीज़ रहियूं आहिनि उनजी नॉलेज न आहे, त लाज़िम आहे हिकिड़ी स्टेट जे लाइ रिस्क त पैदा थिए थो पंहिंजे जाइ ते, त उनखे उहा बि तव्हांजी बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। पर ॾिसो, जंहिं मुल्क वञो था, पहिरियों त तव्हां उन मुल्क जी लोकल डायनामिक्स ऐं रूल्स खे सम्झी वञो। त जीअं हिते जेको सऊदी अरब वञे थो, उनखे सम्झणु खपे त मूंखे कमु पंहिंजे कफ़ील वटि करिणो आहे, जेको हुनखे स्पॉन्सर करे थो, आइदर इट्स अ पर्सन और इट्स अ कंपनी। त हू छा कंदा आहिनि त आज़ादु वीज़ा हितां वठी पोइ ॿिए हंधि कमु कंदा आहिनि, जेके हिकु फ्रस्ट्रेटेड बेरोज़गार माण्हू जे लाइ त ठीकु आहे, पर ॾिसो उन खां पोइ उनखे परेशानियूं केतिरियूं थींदियूं आहिनि। हाणे इन शइ जो ट्रेंड ख़तमु थी रहियो आहे, ऐं ॿुधारा इन्हनि शयुनि में न वञो। तव्हां प्रॉपर पंहिंजो हुनर कयो वठो, ऐं उन प्रॉपरली उन कंपनी में उन कफ़ील वटि कमु कयो जंहिंजी तव्हांखे वीज़ा आहे। सही। सो असां सां गॾु सऊदी खां कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी जी अदा, केरु पिया ॻाल्हायो? अली असगर चाचा, वादी फातिमा मक्का मां। अली असगर साहब, छा सवाल आहे मुंहिंजो, छा था पुछणु चाहियो? पुछण न, बल्कि मां एतिरो ज़रूरु चवंदुसि जेकॾहिं असांजा जेके सिंधी भाउ ख़ासि करे उहे हिते जेके अचनि था, तमामु जेको आहे उन हुनर आहे। हितां इहो सोचींदा कि उते जो कानून छा आहे ऐं छा ॻाल्हि आहे, ठीकु आहे। ऐं हिते जेके हाणे माण्हू जेके अहिड़ा थी विया आहिनि तक़रीबन, उहे वधीक ज़ुल्म सितम था करनि, ठीकु आहे। उन्हनि खे एतिरो सोचणु घुरिजे असां वञूं, जेकॾहिं उते वञूं था असां वटि हुनर वारा, ठीकु आहे, न त हिते हुनर वारा बि घणा माण्हू जेके आहिनि बेकार ठाहिनि था पिया। तव्हांजी सजेशन असांजे अखियुनि ते, ऐं अव्हां साईं जन बि साॻी ॻाल्हि कई, ऐं अव्हां बि इहा ॻाल्हि कई, वॾी महिरबानी, लख थोरा अव्हां जा। छो जो हुनर बादशाह आहे, तव्हांखे हिकिड़े टाइम ते ज़रूरु कमु ईंदो आहे, ख़ासि करे जॾहिं तव्हां पंहिंजे मुल्क खां परे वञो था त उते तव्हांखे अशद ज़रूरत आहे इन शयुनि जी, ऐं जेकॾहिं तव्हां ख़ाली हथे वञो था त उते तव्हां रुलण खां सवाइ कुझु बि कोन थींदो। ख़ैर, अच्छा जी, ज़रा यही बात आपसे भी करना चाहूँगी। हुनर की आपने बात की कि कुछ होना चाहिए हाथ में। अब ज़रूरी नहीं कि कोई 5-10 लाख होने चाहिए, लेकिन काम का सलीका हो, पता हो कि किस तरीके से करते हैं। और आपने ये आगाज़ में एक बात की, तो इस हवाले से आप मज़ीद क्या कहना चाहेंगी कि हमारी ख़वातीन काम तो करती हैं, लेकिन मार्केट वैल्यू का नहीं पता होता? बिल्कुल नहीं पता होता कि उनकी काम की वर्थ कितनी है। उस वर्थ को जब तक आप जानते नहीं हैं, आप उसको सेल आउट नहीं कर सकते। और अभी यहाँ बात ओवरसीज़ की हो रही है, तो मैं उसको जोड़ती हूँ। या ज़रूर आप कि देखिए, हमारे यहाँ ये सिस्टम है कि हमें लॉ पता नहीं होता, और सर ने बात की कि हमारे पास हुनर होना चाहिए। वी आर लिविंग इन पाकिस्तान, बट समटाइम्स ऐसा होता है कि हम पीछे रह जाते हैं। हमारे बहुत अच्छे सिंगर्स भी हैं, हमारे बहुत अच्छे जो आर्किटेक्ट्स भी हैं, आर्टिस्ट हैं, बट वहाँ पर अगर आप लॉ की तरह, गवर्नमेंट की तरह आप जाते हैं, आपको एक एक्सप्लोरेशन मिलती है, आपको एक प्लेटफॉर्म मिलता है जहाँ पे आपको 8 आवर्स की एक वर्थ मिलती है। 8 घंटे से ज़्यादा आप काम नहीं कर सकते हैं, उसमें आप बहुत कुछ अर्न कर सकते हैं। तो ये सिस्टम क्या होता है, हमें पाकिस्तानीज़ या एशियंस को अक्सर पता नहीं होता कि भाई बस जाना है ओवरसीज़। हमें असल में हम लोग खुश, मतलब इसलिए मैं अक्सर मैं
कहती हूँ कि तीर पहले खुद पे चलाना चाहिए, बाद में किसी और पे चलाना चाहिए, तकलीफ का एहसास हो। तो ये बात है कि हम लोग कहते हैं कि बस भाई जाएं, बाहर जाएं, पहले जरा दुनिया देख लें, उसके बाद फिर काम वाम होता रहे। लेकिन बहुत सारी फैशन डिज़ाइनर्स हैं और ब्यूटिशियंस हैं जो कि यहाँ से काम सीख कर फिर वहाँ दुबई साइड पर गई हैं। और ऐसे नहीं कि आप डायरेक्टली जा रहे हो, आप ऑलरेडी किसी कंपनी से अपना कॉन्ट्रैक्ट करके जाते हैं एंड नो डाउट आप बहुत अर्न करते हैं। जो आपकी वर्थ है ना, वो शायद आपको यहाँ इतना आप अर्न नहीं कर पाते जितना आप ओवरसीज में। लेकिन वो है ना कि जब आप तरीके से काम कर रहे हो तो आप भले पाकिस्तान आ जाओ, यहाँ से आप ऑर्डर पे चीज़ें बना सकते हो, आप वहाँ पे भेज सकते हो। तो ये काफ़ी मैंने डिज़ाइनर्स को इस तरह काम करते देखा है, बल्कि बहुत सारे लोग हैं जो कि यहाँ से चीज़ें एक्सपोर्ट हो रही है। इम्पोर्ट एक्सपोर्ट इसी तरीके से हो रहा है कि हमारा काम वहाँ ज़्यादा पसंद किया जाता है। बहुत सी फीमेल्स है जो हमसे यहाँ से काम मंगवाती हैं। अच्छा, काम की बात हुई, लेकिन काम की बात मैं आपसे ज़रूर करना चाहूँगी, लेकिन एक सॉन्ग के बाद। तो इजाज़त हो आप सबकी तो बढ़ना चाहूँगी ज़रूर सॉन्ग की जानिब। जी सर, अच्छा बताइए जी जी बिस्मिल्लाह। चिट्टा चोला सीवे दर्जे नहीं बोलेंदा बोले ते मरदे। सोना साईं जिगर जानी मिलो मूसा कर मेहरबानी। सोना साईं जिगर जानी मिलो मूसा कर मेहरबानी। जिगर जानी मिलो मूसा करे मेहरबानी। मिलो मूसा करे मेहरबानी। भल भाई न भाई सोना साईं जिगर जानी मिलो मूसा कर मेहरबानी।
मेहरबानी सोना साईं जिगर जानी मिल मूंसां करे मेहरबानी मिल मूंसां करे मेहरबानी मिल मूंसां करे मेहरबानी मिल मूंसां करे मेहरबानी तमामु सुठो कलाम हुयो ऐं व्यूवर्स इन्हीअ सां गॾु वक़्तु थी वियो आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूवर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई असां वापसि अची चुका आहियूं सो कॉल्स बि अव्हां जो अचनि पियूं चाहींदासीं तव्हांजे कॉल्स खे वठूं छो जो अव्हां जा जेके सवाल आहिनि उहे बि असांजे लाइ तमामु घणा ख़ासि आहिनि असां चाहींदासीं त अव्हां जे सवालनि जो जवाबु अव्हांखे ज़रूरु ॾिनो वञे सो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु मुखातिब आहियो जी आउं मुजाहिद हुसैन थो ॻाल्हायां कराची खां ओके जी अदा साईं सवाल तव्हांजो छा आहे हा मुंहिंजो असद साहब सां हिकिड़ो न बल्कि ॿ क्वेश्चन आहिनि पहिरियों क्वेश्चन त इहो आहे त जेके असांजा सिंधी माण्हू आहिनि जेके ॿाहिरि वञनि था पिया गल्फ कंट्रीज़ या यूएस कंट्रीज़ में उहे मोस्टली कंहिं केयर ऑफ वञनि था पिया कंहिं दोस्तनि जे थ्रू वञनि था पिया कंहिं पंहिंजे ॼाण सुञाण जे थ्रू वञनि था पिया त जेको असांजो जेको टैलेंट आहे जेको यूनिवर्सिटीज़ में स्कूल्स में कॉलेजिस में आहिनि उते मास्टर्स जे अंदरि अवेयरनेस पैदा करण जे लाइ हिननि वटि छा सेटअप आहे तो जो हिकिड़ो माण्हू आहे जेको लाड़काणे में पढ़े थो जेको कश्मीर कंदकोट सखर घोटी में पढ़े थो उनखे कीअं ख़बर पवे त मुंहिंजे लाइ अब्रॉड में या मुंहिंजे लाइ ॿाहिरि कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जेके आउं अवेल करे सघां थो हिकिड़ो क्वेश्चन मुंहिंजो इहो थी वियो सेकेंड क्वेश्चन मुंहिंजो इहो थी वियो त जेको हिकिड़ी शइ जो हिते असांखे थोरो मीडिया जे थ्रू ऐं सोशल मीडिया जे थ्रू ख़बर पवे थी पई त जेके ॿाहिरि फैमिलीज़ रहनि थियूं उहे कल्चर खां परे थींदा वञनि था पिया मीन्स कि उन्हनि खे ॿोली जेका वात रीज आहे उन्हनि जे बारे में अवेयरनेस आहे त ॿोली कंहिं बि क़ौम जी हिकिड़ी शनाख़्त हूंदी आहे जेकॾहिं उहा शनाख़्त तव्हांजी हली वञे त पोइ तव्हांजी जेको क़ौम जा जेके पोइते पवण जा जेके शयूं आहिनि उहे ठीकु आहे सो अदर वॾी महिरबानी तव्हां वटि कहिड़ो प्रोग्राम आहे उन ते आउं चाहींदुसि त असद साहब जेका आहे थोरी रोशनी अदा कोशिशि कयूं था त इन हवाले सां ॻाल्हायूं वॾी महिरबानी अवां कॉल कई ॿई सवाल अव्हांजा पंहिंजे नोईअ जा तमामु घणा ख़ासि हुया सो सर ज़िम्मेदारी हाणे तव्हांजी थैंक यू मुजाहिद साहब तव्हांजे सवालनि जी तव्हां ॾाढा सुठा सवाल कया पर लेट मी आंसर योर सेकेंड क्वेश्चन फर्स्ट त जेका त जे कल्चर एक्टिविटीज़ आहिनि पंहिंजो कल्चर हूंदो आहे उहो कंहिं बि कम जे लाइ ज़रूरी आहे उनखे ज़िंदा रखणु उनखे अपनाइणु ऐं उन ते फ़ख़्रु करणु इहा हिकु असांजी सभिनी गॾियल ज़िम्मेदारी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ु जेतिरे ताईं असीं एज़ अ सिंधी मां सिंध सां बिलोंग कयां थो ऐं एज़ अ पाकिस्तानी मां पाकिस्तान सां बिलोंग कयूं था इन शयुनि खे असीं पाण ॿाहिरिनि मुल्कनि में भरपूर नमूने सां सेलिब्रेट ऐं उन जी शनाख़्त असां रखंदा आहियूं असांजे जेके आहिनि कल्चरल जीअं असांजे फोरम जो नालो ई इंडस कल्चरल एंड सोशल फोरम आहे त पहिरियों असां पंहिंजे कल्चर खे जेको आहे उनखे सुठे तरीक़े सां उन ते खे सेलिब्रेट करणु उन में जेको आहे उनखे ॿियनि जे साम्हूं बि जेको आहे तव्हां अवेयरनेस ॾियो शोकेस कयो त कल्चर इज़ समथिंग टू बी प्राउड ऑफ दिस इज़ योर आइडेंटिटी तव्हांजी जो सिंधी हुजणु तव्हांजो कल्चर तव्हांखे फ़ोक़ियत नथो ॾिए ॿिए कंहिं ते पर तव्हांजी सुञाणप ज़रूरु आहे हा सो पहिरीं ॻाल्हि त इहा ऐं बिल्कुलु मां सिर्फ़ु हिते न सऊदी अरब में बल्कि अमेरिका में ॾिठो आहे यूरोप में ॾिठो आहे इंग्लैंड में जिथे किथे पंहिंजा जेके बि सिंधी वञनि था उहे पंहिंजे कल्चर सां प्यारु कनि था पंहिंजी धरती सां हर कंहिंखे प्यारु आहे करणु बि खपे ऐं ॿियो वरी असांजी पंहिंजी बि ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे कल्चर खे असां अॻिते खणी हलियूं जेकॾहिं असां पाण ई छॾियूं था त पोइ केरु असांखे कन मां वठी त कोन ॿुधाईंदो तव्हांजो कल्चर हीअ आहे अच्छा सर जेको पहिरियों क्वेश्चन हुयो पहिरियों क्वेश्चन तमामु इम्पोर्टेंट आहे त जेको आहे जेको बि सिंध जे कुंड कुड़िछ में छोकिरा पढ़नि था को कश्मीर में आहे को लाड़काणे में आहे को हिकिड़े नंढे ॻोठ में रहे थो आख़िर उहे कीअं जेको आहे हाणे ॾिसो मां हिनखे अहिड़े तरीक़े सां तव्हांखे सुवाल खे आंसर खे जेको आहे न मां पार्ट्स में थो भञा त असां जेके बि सिंध खां ॿाहिरि सिंध वञनि था सभिनी खां पहिरियों उन दिलि में दर्द आहे त हू कुझु करे सघनि पंहिंजी कम्यूनिटी जे लाइ पंहिंजी फैमिली जे लाइ चैरिटी स्टार्ट्स फ्रॉम द होम पंहिंजे फैमिली खां वठी करे तव्हां अॻिते वधो था सोसाइटी शहर हुन खां वठी असां माण्हू हेल्प ॾियण जा हेल्पिंग हैंड वधाइण लाइ हाज़िर आहियूं ऐं ॿियो पार्ट हुनजो थींदो त जेके हिते माण्हू रहनि था उहे मदद करण लाइ बि तयारु थियनि वठण लाइ बि तयारु थियनि ॿिन्ही मां हिकिड़ो को हथु कमज़ोर थींदो कमु न थींदो ताड़ी ॿिनि हथनि सां वॼंदी आहे पोइ तव्हां किथे बि रहो था पंहिंजे जेके बि तव्हां रिसोर्स मां सम्झां थो त ॻोठनि में रहंदा उन रिसोर्सिस कोन्हे पहिरियों त बिजली कोन्हे इंटरनेट ते पहुची ईंदी
पर तव्हां पंहिंजे अवेलेबल रिसोर्सिस खे इफेक्टिवली यूज़ कयो। जेकर तव्हांखे ख़बर आहे त 2 कलाक की बिजली अचे थी त हुन में मूंखे इंटरनेट मिली सघे थी त मां कहिड़ो हुनखे सुठो बहितरीनु इस्तेमालु कयां। ठीकु आहे, अवेयर कयो पंहिंजो पाण खे। तव्हां सफ़र कयो, तव्हां हिकु ॻोठ खां अची जामशोरे अचो था, यूनिवर्सिटी पढ़ो था, कराची अचो था, नयूं शयूं ॾिसो था, सिखो था। तव्हांजो पार्ट तव्हां प्ले कयो, असांजो पार्ट असां प्ले कंदासीं। ठीक है, मिली करे ईअं कम खे अॻिते वधाइबो। सही चयो। अच्छा जी, तो हानी जी, आपसे ये जानना चाहूँगी, ट्रेंड्स की बात हो रही थी लेकिन माज़रत के साथ आपकी बात अधूरी ही रह गई थी, बल्कि शुरू ही नहीं की थी और ब्रेक का टाइम हो गया। तो आजकल क्या ट्रेंड्स चल रहे हैं और आपका फोकस किन पे है ज़्यादा? अच्छा, आजकल ट्रेडिशनल ड्रेसेस वापस हो गए हैं और गरारे। हाँ, गरारे। और वो पहले जो हमारे बचपन, मतलब बहुत पहले वो गोटा, किनारी, सलमा तबका, वो फिर वो हमारी जो नानी और दादियाँ वेयर करती थी एक ज़माने में, वो जो हम कभी मतलब कोई पुरानी ओल्ड टाइम मूवीज़ देखते हैं उसमें वो वापस हो गए। शॉर्ट शर्ट इन हो गए हैं, गरारे बहुत ज़्यादा वापस हो गए हैं, लेकिन कुछ मॉडरेट होकर आए हैं वो, तो वो बहुत इन हो गया। नाइट वापस से बहुत इन हो गया है, शिफॉन थोड़ा बैक हो गया है। और आजकल क्योंकि शादियां भी बहुत ज़्यादा चल रही हैं, तो शादियों में तो लोगों को चाहिए होता है खूब से बढ़कर खूब, मतलब वो एक मुकाबला होता है। बेशक वो सहेलियां हों या आपस में बेस्ट फ्रेंड्स, मतलब बहनें हों, लेकिन जब वो शॉपिंग करती है ना किसी शादी में जाने के लिए, वो एक दूसरे से हमेशा छुपा के रखती हैं कि भाई सेम ना हो जाए। अच्छा, मैंने अब शादियों में देखा है कि सारी बहनें और फ्रेंड्स जो है वो सेम ड्रेसेस समझ नहीं आई बात, कैसे, क्यों? एक दुल्हन बेचारी सेंटर में थोड़ा डिफरेंट, बाकी सारे एक जैसे लग रहे होते हैं यूनिफॉर्म, लेकिन कभी बहुत अच्छा भी बल्कि मैंने एक आध फंक्शन में देखा कि जो दुल्हन को पहना हुआ है वही उसकी पांच छह बहनें, सहेलियां, सब, मतलब वो पता ही नहीं चला था इनमें से दुल्हन की बस एक शनाख्त थी कि सर पे दुपट्टा पहना हुआ है और बड़ी मेहंदी में तो शनाख्त थोड़ी सी नोज पिन है। माइयो मेहंदी में तो अब शनाख्त भी नहीं होती, पहले दुल्हन ने बड़ा मुंह वो कर लेती थी, अब तो वो दुल्हन ने फेस कवर नहीं करती, जैसा दुल्हन पहनी होती है माइयो येलो, वो सब फ्रेंड्स कजिन्स पर। वो मॉडर्न इतने ज्यादा हो गए ना कि आजकल वाकई बहुत मुश्किल हो गया है। और पहले ये होता था कि हम लोग का जो फोकस होता था या जो हम सुनते थे भाई शादी है, शादी का सूट, अब शादी नहीं, शादी के साथ माइयो, मेहंदी, ब्राइडल शावर, 10 ड्रेसेस आपके पास होने चाहिए एक शादी में जाने के लिए। वो जो स्टार्ट होता है ब्राइडल शावर से, वो फिर माइयो, फिर ढोल की मेहंदी, फिर वो दूल्हे क्या मेहंदी जाना, अगर आप दुल्हन साइड हैं तो लाइक समथिंग, फिर वो आजकल के दौर में मेरे जैसे बंदी की सोच तो यही कि शादी मतलब बर्बादी। बेचारे पेरेंट्स, यकीन करो, जो जमा पूंजी होती है ना वो लड़की की या लड़के की शादी में ही सारी उनकी चली जाती है, उसके बाद फिर बेचारे सोच रहे होते हैं कि अब घर चलेगा कैसे। एग्जैक्टली। और ये जो पिछले दिनों इंडियन कल्चर देख के इंडियन ड्रामाज इतनी हमारे पाकिस्तान को ख़राब किया है, वो सेटअप चाहिए, वो लाखों के सेटअप लगते, जस्ट अ माई हो, जो पहले ज़माने में छतों में या नॉर्मली लाउंजेस में हो जाया करते थे, अब वो एक माई हो या मेहंदी भी टोटल वही खर्चा, वही तैयारी जो एक शादी की तैयारी होती है। अच्छा शाजिया, पिछले दिनों एक फैशन पे ही बात आई है तो मैं करती हूँ कि पिछले दिनों, मतलब पिछले साल कह लें आप, 5-6 साल, एक फ्रॉक्स, एक लॉन्ग शर्ट्स पे आके आपका फैशन जो है ना रुक गया था, लेकिन पिछले एक साल से इतना मल्टी फैशन हो चुका है, आपकी शॉर्ट शर्ट्स भी अवेलेबल है, काउल्स, पटियाला, स्कर्ट्स, चूड़ीदार, टाइट्स, पुमास, गरारा, और इसीलिए आधी लड़कियां साइको हो चुकी हैं, उन्हें समझ में नहीं आता कि किसी शादी में जा रही तो क्या करें। समटाइम्स मैं सोचती हूँ मैं टाइट्स नहीं पहनूंगी, बट टाइट्स आ रहे हैं क्योंकि ब्रांड्स इतना आ चुके हैं कि सब अपना लॉन्च करते हैं। सिमिलरिटी, बल्कि इतनी ज्यादा लड़कियां क्रेजी हो चुकी हैं कि वार्डरोब में मेरे ख्याल से कि कोई 100 के करीब जोड़े होते, फिर भी कहती हैं यार आज क्या पहनूं, तो मेरे पास कोई जोड़ा ही नहीं। अच्छा, इसमें जो ब्रांड्स कॉन्शियस हो गए लोग, वो बड़ा लोगों का है कि इतनी महंगे होते हैं वो ड्रेसेस। ओके, सो बातचीत को कंटिन्यू करेंगे और सर अमां फैशन जे हवाले से पुछंदासीं, पर अमां ॿुधाईंदी हलां। व्यूअर्स लाइन ते असां सां गॾु मौजूदु आहे सिंध यूनाइटेड सोशल फोरम जो अॻवान आहे जनाब ज़ैब अली सारियो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा जो हाल आहे, ठीकु आहियो? बिल्कुलु, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो ख़ैरियत सां आहियो ऐं लख थोरा मांजा। अल्हम्दुलिल्लाह। सभ खां पहिरियों त ॿुधायो हीउ प्रोग्राम अव्हांखे कीअं पियो लॻे? इंतिहाई बहितरीन प्रोग्राम ऐं वक़्त जे हिसाब सां तमामु ज़रूरी आहे, छो जो असांजो सिंधी नौजवान केतिरा ई ख्वाब रखे थो परदे में वञण जा ऐं उते रोज़गार करण जा, त उनजे लाइ ही सहायता थींदी। तमामु को इंफॉर्मेटिव प्रोग्राम थी वियो उनजे लाइ, ऐं हिते जेके शयूं डिस्कस थींदियूं जी हक़ीक़त ते मबनी आहिनि ऐं तमामु बहितरीन मौज़ू तव्हां खयो आहे। ऐं जेके असांजा महिमान असद जटियाल साहब जेको सऊदी खां आयल आहे, तमामु टैलेंटेड माण्हू आहे, बासलाहियत आहे, ख़ुदा जा सलाहत जो मालिक आहे, ऐं अलाह साईं हुनखे अञा तरक़ी ॾे। हू बि तव्हां वटि मौजूदु आहे जेको सऊदी जे
मसइलनि ते ज़्यादा करे दुबई जे हवाले सां ॻाल्हाईंदो त असांजो सिंधी माण्हू परदे में किथे बि USA हुजे UAE हुजे या सऊदी हुजे इंतिहाई विगाड़ण जो शिकार आहे। कोई अहिड़ो इदारो न आहे जिथे हू सही तरीक़े सां पहुचे ऐं हुनजी हिकिड़ी प्रॉपर गाइडलाइन हुनखे मिली सघे। हितां जा हिते बि इहा ई सूरत हाल आहे। सिंध में जेकॾहिं कोई हुनखे एजेंट फुरनि था ॿिन्ही हथनि सां हुनखे कूड़ा दिलासा ॾेई अॻिते करे छॾनि था ऐं जॾहिं हू हुते माण्हू पहुचे थो हिकिड़ा ख्वाब खणी हिकिड़ो माण्हू घरां निकिरे थो हिकिड़ो ख्वाब हिकिड़ो पंहिंजो सुपिनो खणी निकिरे थो त मां ॿाहिरि वञी पंहिंजो मुस्तक़बिल फ्यूचर ठाहींदुसि ऐं जॾहिं उते पहुचे थो त हुनजा सभु ख्वाब चिकना चूर थी था वञनि। ऐं जीअं सऊदी जी ॻाल्हि कई असद साहब त माशाल्लाह हिननि उते काफ़ी बहितर कमु कयो। असां कम्युनिकेशन में रहंदा आहियूं हाल वाल थींदा रहंदा आहिनि। ऐं सऊदी ऐं दुबई जी थोरो इहो फ़र्क़ु आहे त सऊदी में कफ़ील आले नाल आहे हू असांजे सिंधी माण्हुनि खे बिल्कुलु निचोड़े थो छॾे पर सऊदी में दुबई में वरी कुझु इंसानी हक़ूक़ बि आहिनि पर उतां जी सिचुएशन थोरी वरी मुख़्तलिफ़ आहे। सऊदी अरब ममालिक जीअं आहे असांजो ख़ालिस अरबस्तान आहे त हिते वरी UAE में कुझु डिफरेंट कल्चर अची वियो आहे। यूरोप जो तव्हांखे नज़ारो ईंदो ऐं हिते हिकु ॿी सिचुएशन आहे बेड स्पेस वारी बि। हितां माण्हू महिमान थी अचे थो हुते इंतिहाई तकलीफ़ असां लाइ लम्हो थी वेंदो आहे त हुनखे असां किथे था साईं छो जो हुते बेड स्पेस ऑलरेडी असां रहिया पिया आहियूं ऐं हिकिड़ो महिमान अचे थो त इहे ॾाढी तकलीफ़ थियनि थियूं हुनजे रोज़गार जे हवाले सां हितां कोई माण्हू हुनखे एजेंट पैसा वठी चाढ़े थो छॾे जॾहिं हुते पहुचे थो त हुनजे लाइ रोज़गार जो को ज़रियो कोन्हे ऐं हुनखे ॾटा ॾेई या हितां ॿुधाईंदा भई तव्हांखे हुते सुपरवाइज़र था कयूं लेबर करण ते मजबूर थी पवंदो आहे। ॾाढी ॾुख वारी ॻाल्हि आहे। इहे सिचुएशन में अहिड़ा कहिड़ी काफ़ी स्टोरियूं जेके असां डिस्कस कंदासीं त टाइम घणो गुज़री वेंदो पोइ हिन शइ खे मदे नज़र रखी असां कुझु दोस्तनि सलाह कई ऐं फोरम जो हुते क़ाइमु कयो। सर इहे कंदासीं तव्हां जॾहिं बि पाकिस्तान अचो तव्हां हिन सीट ते वेहिजो पोइ असां कोशिशि कंदासीं त डिटेल में हिन सभिनी शयुनि खे हिते वेही करे डिस्कस कयूं। वॾी महिरबानी ज़रूरु असां सां गॾु हिकिड़ो प्रोग्राम प्रॉपर गाइडलाइन ॾेई सघूं था दोस्तनि खे हितां जे सिंधी नौजवाननि खे। दुबई में जॾहिं असां इंडस सोशल फोरम जोड़ियोसीं त इन्हनि शयुनि खे मदेनज़र रखी जोड़ियोसीं। असांजो चेयरमैन मुमताज़ अली बिरोई साहिबु इंतिहाई हिकिड़ो पोलाइट माण्हू आहे उन हड़ो वड़ो ॾेई हिते सिंधी माण्हुनि जी तमामु घणी सहायता कई। असां हुनजा बांबिल हुयासीं ऐं उते जेको नौजवाननि सां इशूज़ थियनि था ऐं उते जेके नौजवान पंहिंजो वेगारण जो शिकार थियनि था उन्हनि जी असां सहायता कंदा आहियूं। इवन एक्सीडेंट्स थियनि था को जेल मिले थो वञे गैर कानूनी तौरु अचे थो त उन्हनि जी हेल्प करे उन्हनि खे असां ॿाहिरि मोकिलींदा। उतां जा सफ़ारतखाना कंहिं बि हवाले सां किथे बि असांजे कंहिं सिंधी नौजवान जी सहायता करण लाइ तयारु न आहिनि। वॾी महिरबानी सर तमामु सुठियूं ॻाल्हियूं मां शेयर कयूं। इनशाला वरी असां सां ज़रूरु कचहरी थींदी गॾु लाइव असां हिते वेही करे कचहरी कंदासीं पोइ डिटेल में असां इन सभिनी शयुनि ते गुफ्तगू कंदासीं। सो वॾी महिरबानी अव्हां जॉइन कयो असांखे। सो इजाज़त हो अगर आप सबकी तो एक सॉन्ग हो जाए लड़की बड़ी एक्साइटेड है अब तो हो ही जाए जी छा ॿुधाईंदो? राज राजपुरा जो गज़ल आहे। राज राजपुरा माइक त न जी कमल पोखी अकुमाणो त जीवन मुक्त सिलाहे। कमल पोखी अकुमाणो त जीवन मुक्त सिलाहे। अमी सोचो न था जानो अमी सोचो न था जानो त जीवन मुक्त सिलाहे। कमल पोखी अकुमाणो त जीवन मुक्त सिलाहे। न दम बाकी न गम बाकी न आखो हम कदम बाकी। न दम
गुलाबी गल गहरो अखिड़ियूं चुमी वठो चाह जो जानो त जीवन मुख़्तसिर आहे चुमी वठो चाह जो जानो त जीवन मुख़्तसिर आहे अमी सोचो नथा जानो अमी सोचो नथा जानो त जीवन मुख़्तसिर आहे ओ कीअं घुमानो त जीवन मुख़्तसिर आहे इजो हाणे सिखो तो के बुद्धि थींदी बुद्धि थींदी इजो हाणे सिखो तो के बुद्धि थींदी हरे वियो राज ॾाढाणो त जीवन मुख़्तसिर आहे हरे वियो राज ॾाढाणो त जीवन मुख़्तसिर आहे अमी सोचो नथा जानो अमी सोचो नथा जानो त जीवन मुख़्तसिर आहे ओ कीअं घुमानो त जीवन मुख़्तसिर आहे ओ कीअं घुमानो त जीवन मुख़्तसिर आहे त जीवन मुख़्तसिर आहे सही चयो आहे जीवन वाकई मुख़्तसिर आहे इन मुख़्तसिर जीवन में इंसान खे इलाही कुझु करिणो आहे पर सभ खां जेका ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे त हिन जीवन में इंसान खे ॾाढियूं तकलीफ़ूं थियूं मिलनि मुख़्तसिर में अच्छा जी तो ट्रेंड्स की बात हो रही थी मैं चाहूँगी कि इस तरफ डाइवर्ट होने से पहले ज़रा आपसे थोड़ी सी इस हवाले से बातचीत हो जाए कि हर डिज़ाइनर कोशिश करता है कि कुछ कलर्स होते हैं जिन पे उनका फोकस होता है तो आपके कुछ लिमिटेड कलर्स हैं या फिर लेकिन इसका जवाब मैं आपसे ब्रेक के बाद लूँगी ओके सो व्यूवर्स वक्त आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो बदनासी ब्रेक ना सो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूवर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अॻे भली कार चवंदासीं अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त असां मुख़्तलिफ़ अॼु महिमाननि खे लाइन ते वरितो आहे जेके भले सेट ते कोन आहिनि पर असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं कचहरी जो सिलसिलो उन्हनि सां बि हले पियो ख़ासि करे जेके ॿाहिरि मुल्क में असांजा माण्हू रहनि था उन्हनि जे लाइफ स्टाइल ऐं उन्हनि जी ज़िंदगी जे हवाले सां सो मूंखे ॿुधाईंदी आहियां त साना जो अॻुवाण जनाब ज़ाकिर बुलो साहब असां सां गॾु मौजूदु आहे ऐं सीनियर जर्नलिस्ट बि आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ऐं थैंक यू सो मच जो मां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो वॾी महिरबानी सर छा चवणु चाहींदो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे त जेके मुल्क खां ॿाहिरि जेके पाकिस्तानी रहनि था उन्हनि जी ज़िंदगी केतिरी ॾुखी आहे या केतिरी सवली आहे ऐं अव्हां उन्हनि जे लाइ छा पिया कयो हुते मां सम्झां थो त तव्हां ॿ सवाल करे छॾिया आहिनि त केतिरी सवली आहे केतिरी ॾुखी आहे मां सम्झां थो त ॾुखी त हरूभरू कोन्हे मां सम्झां थो माण्हू पंहिंजो मुल्क छॾनि था ॿिए पासे ॿियनि मुल्कनि ॾे वञनि था सफ़र कनि था या माइग्रेट कनि था त को बहितर ऑप्शन ॾिसी करे ऐं पोइ हुन में यूरोप हुजे अमेरिका हुजे या गल्फ जा कंट्रीज़ हुजनि मुल्क हुजनि सो माण्हू कोशिशि कंदो आहे त को बहितर ऑप्शन तरफ़ वञे पर हा कुझु माण्हू जीअं अमेरिका या यूरोप या कुझु ॿियनि मुल्कनि ॾे विज़िट ते वञनि था त उन्हनि सां बिल्कुलु मसइला थियनि था
जीअं अॼुकल्ह सऊदी अरब में क्राइसिस हलनि था पिया त जेके सिंध जा या पाकिस्तान जा मज़दूर आहिनि या मुलाज़िम आहिनि उहे अरब कंट्रीज़ में कमु कनि था उते तेल जी क़ीमतुनि में जेका आहे उहा घटिताई जे करे क्राइसिस पैदा थिया आहिनि या सऊदी अरब में हिन वक़्तु पे सभई पाकिस्तानी उहे क़ैद आहिनि उते जेलुनि में माण्हुनि खे पघारूं कोन थियूं मिलनि। रहियो सुवाल अमेरिका जो त अमेरिका हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क आहे ऐं हुन में न सिर्फ़ु पाकिस्तान पर पूरी दुनिया जा इमिग्रेंट्स अचनि था ऐं ही मुल्की लैंड ऑफ चवंदा दिस इज़ द लैंड ऑफ इमिग्रेंट्स त पूरी दुनिया जा इमिग्रेंट्स हिते अचनि था ऐं ज़ाहिर आहे पंहिंजो मुल्क छॾे के माण्हू लीगल तरीक़े सां दाख़िल थियनि था के इलीगली बि हिते अचनि था। पोइ जेके इलीगल अचनि था उहे ज़ाहिर आहे पंहिंजनि मामलनि खे पंहिंजे मसइलनि खे मुंहुं ॾियनि था मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। रहियो सुवाल पाकिस्तानी कम्यूनिटी जो त पाकिस्तानी कम्यूनिटी हिते मेजॉरिटी जेका हुनजी आहे उहे वेल सेटल्ड आहिनि उनजा पंहिंजा बिज़नेसिस आहिनि सुठियुनि जॉब्स में आहिनि वर्किंग क्लास बि आहे हिते जंहिंमें के वॾियुनि पोस्टुनि ते आहिनि के वरी मज़दूर तबिके में पाकिस्तानी अची था वञनि ऐं उन्हनि में स्पेशली न्यूयॉर्क थियो ह्यूस्टन थियो शिकागो थियो हिते पाकिस्तानी कम्यूनिटी जेका उहा मेजॉरिटी में रहे थी पई स्पेशली वरी टेक्सास में ह्यूस्टन में ऐं कुझु न्यूयॉर्क न्यू जर्सी में पाकिस्तानी रहनि था। अव्हांजे चवण जे मुताबिक़ एॾी ख़ासि उन्हनि जी मुश्किल ज़िंदगी न आहे हरू भरू का ईअं मुश्किल असां नथा चई सघूं। इनिशियली जेके माण्हू अचनि था हिते उन्हनि जा 2-3 साल शुरूआती जेके आहिनि उहे लेबर कंदे गुज़रनि था उहे मज़दूरी कनि था ऐं जेसिताईं वञी उहे वेल सेटल थियनि का सुठी जॉब उन्हनि खे मिली वञे या जेसिताईं वञी उहे पंहिंजो बिज़नेस वठनि। इनिशियली त ज़ाहिर आहे जेको बि नओं इमिग्रेंट अचे थो उहो फ़िलहाल शुरूआती जेके 1-2 साल आहिनि उहे ॾाढा ॾुखिया उन्हनि खे। तमामु सुठी ॻाल्हि वॾी महिरबानी सर जो अव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं अव्हां सां ॻाल्हि ॿोल करे ॾाढी ख़ुशी थी ख़ासि करे इन हवाले सां इलाही सुठो आहे ॿुधाए छॾियो अक्सर माण्हू इन सोच में हूंदा आहिनि त असां ॿाहिरि मुल्क वेंदासीं त ख़बर न आहे छा थींदो हितां वारा माण्हू सोचींदा आहिनि त उते जेके माण्हू रहनि था पैसा वणनि ते था फुटनि ऐं उन्हनि जी ज़िंदगियुनि जो लाइफ स्टाइल त एतिरो को ख़ासि हूंदो जो असां उनखे तसवुर बि नथा करे सघूं इन ई चकर में हू चवंदा आहिनि त असां बसि भॼूं ॿाहिरि मुल्क सो वॾी महिरबानी लख थोरा अव्हां जा अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अच्छा जी तो मैं बातचीत को कंटिन्यू करना चाहूँगी पर सर अव्हां सां वरी ॻाल्हाईंदासीं इन हवाले सां आपसे हो रही थी कुछ कलर्स के हवाले से कि आप किसी खास कलर पे काम करें या आजकल जितने भी कलर्स हैं उन सबको मिक्स करके लेके चल रही हैं? विंटर है विंटर में हमेशा डार्क कलर्स चलते हैं लेकिन इस बार ये ट्रेंड हुआ है कि विंटर में लाइट थीम बहुत आ रही है स्काई ब्लू पीच ग्लॉसी कलर्स बहुत वापस हो गए हैं तो क्योंकि मेरा काम ब्राइडल थीम पर है तो ब्राइड्स जो मेरे पास आते हैं तो वो उनकी होती है कोशिश पीच होना चाहिए लाइट कलर्स होने चाहिए। आजकल लाल से सब भाग रही हैं ख़वातीन वो कहेंगे लाल नहीं होना चाहिए एटलीस्ट। एग्जैक्टली जैसे पहले विंटर होते थे लोग मैरून ब्राउन कलर पे फोकस होते थे कि भाई विंटर है गर्मियों में लाइट कलर्स करेंगे लेकिन इस बार चेंज हुआ है कि इस वेदर में भी लोग डिमांड कर रहे हैं कि लाइट कलर्स होना चाहिए ऑफ वाइट कलर होना चाहिए तो ये थोड़ा सा ट्रेंड चेंज है क्योंकि अभी हमारे लोग जो ना वो इंतजार में है कि सर्दियों की शिद्दत क्या होगी अभी कुछ पता नहीं हमें। फोन कलर आजकल बहुत ज़्यादा दोबारा से इन हो गया है सही और जितने भी लाइट कलर्स आपने सही कहा कि लाइट कलर्स आजकल बहुत ज़्यादा इन है फैशन में सो अच्छा साहब अव्हां सां बि तव्हां ॿुधायो तव्हां शॉपिंग पाण कंदा आहियो या ज़िम्मेदारी कंहिं ॿिए जी आहे? इहा ज़िम्मेदारी मुंहिंजी घरवारी जी आहे मेनली। तव्हांजी शॉपिंग बि उहे कंदियूं आहिनि? फैशन खे मुंहिंजे ख़्याल सां जेतिरो हिकु औरत सम्झी सघे थी मर्द जो जेको आहे उहो अगरि मां तव्हांखे ॿुधायां त जेकर मर्द जरा डिज़ाइनर बि थियनि था न त उहो डिज़ाइन ताईं हद ताईं ठीकु आहिनि पर एक्चुअली हुनजो आउटपुट हुन इम्पैक्ट छा आहे उहो औरत बहितर सम्झी सघे थी। सही चयो आहे इन जो मतिलबु तव्हांजी बि जेका शॉपिंग हूंदी आहे तव्हांजा कपिड़ा अॼु कहिड़ो जोड़ो पाए वञिणो आहे हुन सां गॾु कहिड़ी कोटी पाइणी आहे सभु उहा ई डिसाइड कंदी आहे? नॉट ऑलवेज पर मां हुनजी जो न ओपिनियन खे जो वधीक रिगार्ड कंदो आहियां। ठीकु अच्छा जेके माण्हू ॿाहिरि जेके वञनि था छो जो आख़िरी लम्हा आहिनि प्रोग्राम जो वक़्तु अॼु यकीन कयो अहसासु ई न थियो त बसि कुझु ई टाइम असां वटि बाक़ी आहे त जेके ॿाहिरि मुल्क असांजा ॿाहिरि या इवन असांजूं अदियूं वञनि थियूं कंहिं बि पर्पज़ सां या बिज़नेस जे लाइ वञनि थियूं या उते रिहाइश जे घर सां वञनि थियूं त उनखे कुझु टिप्स ॿुधाइणु चाहींदो त उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं या कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी नॉलेज हुजणु अहम आहे इंतिहाई ॾाढो सवाल ऐं उनखां अलावा जेके आदा ज़ैब अली ऐं भाउ ज़ाकिर बुले साहब जेके ॻाल्हियूं कयूं ऐं तव्हांजे हिन सुवाल खे मां जेकर कंक्लूड कयां प्रोग्राम जे आख़िरी हिसे में त ॾिसो सभिनी खां पहिरियों ऑलवेज़ डू योर होमवर्क। सही वञण खां अॻु में कंहिं बि मुल्क ऐं कहिड़े बि पर्पज़ लाइ तव्हां जॉब लाइ वञो था तव्हां पढ़णु वञो था औरत हुजे मर्द हुजे तव्हां पंहिंजो होमवर्क कयो ऐं तव्हां पंहिंजी शयुनि खे सम्झो त तव्हां छा करणु था मक़सदु छा आहे। ख़्वाब हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे पर हुन होमवर्क न कयो सिर्फ़ु ख़्वाबनि जे आसे हलिया वञो
इट्स ऑल्सो नॉट फेयर ज़िंदगी गुज़री कोन सघंदी त तव्हां वेल अवेयर थियो त तव्हां उते वञी छा करे रहिया आहियो ऐं हर मुल्क जो हिकिड़ो पंहिंजो कानून आहे यू हैव टू रेस्पेक्ट इट वी कैन नॉट डिबेट ऑन देयर ओन रूल्स तव्हां सऊदी अरब पहुचो था उते जा कॉम्प्लिकेटेड ऐं ॾुखिया कानून आहिनि हिकु एक्सपर्ट जी ज़िंदगी जे लाइ तव्हां पहिरियों सम्झी वञो ऐं अमेरिका वञो था तव्हांखे ख़बर आहे त उते कहिड़ा कानून ऐं कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी आहे सो मतिलबु चवण जो यू डोंट गेट सरप्राइज़ ओवर देयर की वञी तव्हां पूरो हीउ छा थी वियो ठीकु आहे नॉलेज पंहिंजी अॻ में कलेक्ट करे वञो ऐं उन जे लाइ ज़रिया तव्हांजी इंटरनेट मौजूदु आहे ऐं हीउ प्रोग्राम जीअं हाणे मां वरी बि थैंक्स कंदुसि अदा रज़ाक मसण साहिब खे जंहिं मतिलबु हिन शयुनि खे जेको इंक्लूड कयो हिन प्रोग्रामनि में मीडिया तव्हांजो चैनल इहो तमामु हिकिड़ो वाइटल रोल प्ले करे थो अवेयरनेस खे फैलाइण में ॾिसो केतिरा हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदा सही काफ़ी सवाल बि आहे बल्कि इलाही त हिन महिल मुंतज़िर हूंदा त अलाह करे असांजी कॉल मिली वञे पर न मिली सघे एग्ज़ैक्टली सो तव्हांजो मीडिया मेन स्ट्रीम मीडिया आहे तव्हांजो प्रिंट मीडिया आहे तव्हांजो सोशल मीडिया आहे बल्कि अॼुकल्ह त बुक्स बि अची विया आहिनि मार्केट में हवाले सां बुक्स बि पर जेकर तव्हांखे नॉलेज ऑन हैंड्स खपे त उते जा हालात कहिड़ा आहिनि उहे तव्हां उते जा जेके फोरम्स आहिनि उन्हनि सां राब्तो कयो उते जे कम्युनिटीज़ आहिनि सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां पंहिंजे न्यूज़ जे ज़रिए त वञी करे तव्हांखे का शइ मतिलबु अचरज में न विझी छॾे थी छा थी वियो सो बड़ी मेहरबानी लख थोड़ा माजा अवां सभी जा आप सबका बहुत बहुत शुक्रिया कीमती वक्त दिया बहुत अच्छा लगा आप सबसे मिलके तो सर को पैगाम ॾियणु चाहींदो ज़रूर नो योर पोटेंशियल यकीन कयो तव्हां में तमामु घणी पोटेंशियल तव्हांजी घणियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि तव्हां उनखे ॼाणियो ऐं महिनत कयो तव्हां उते पहुची सघो था जितां जो तव्हां पहुचण जो ख़्वाब बि न ॾिठो हूंदो सही है तमाम सुठी वहाँ गाल की और आप दोनों के साथ एक बार ज़रूर यहाँ पर कहना चाहूँगी कि हम एक अलग से शो करेंगे जिसमें आपकी कलेक्शन आपके डिज़ाइंस और फिर हम पूरा एक शो फैशन के ऊपर रखेंगे इंशाल्लाह तो आई होप कि आप जल्दी आएंगे आज तो ट्रैफिक का कुछ पता नहीं यार लेट हो जाते हैं तो बहुत शुक्रिया आप दोनों का अवां जी वॾी मेहरबानी मोहरम साहब आसिफ साहब बहुत शुक्रिया थैंक्स अ लॉट ऐं आख़िर में हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं उन खां पोइ इजाज़त वठंदासीं व्यूअर्स उमेदु कयां थी त अॼोको प्रोग्राम अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो हीअ मालूमात जेकॾहिं तव्हां पंहिंजे साथियुनि सां पंहिंजे दोस्तनि सां वंडणु चाहियो था त सलाम सिंध जो ऑफिशियल फैन पेज आहे फेसबुक ते वञी करे मां सर्च कंदो हिन प्रोग्राम खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर करे सघो था ऐं मां चाहींदसि अवां शेयर कयो यूट्यूब ते अवां ॾिसी सघो था सो पंहिंजी राय पंहिंजो फीडबैक अवां ज़रूरु ॾिजो ऐं इनशाला हाणे असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां कुझु ॿिया प्रोग्राम्स बि अवां जे लाइ रखूं त जे अवां ताईं असां नॉलेज पहुचाए सघूं ऐं अवांखे अवेयरनेस ॾेई सघूं त ज़िंदगी एतिरी बि मुश्किल कोन आहे जेतिरो असां पंहिंजी ज़िंदगी खे सम्झी वेठा आहियूं जेकॾहिं सही रस्तो असांखे मिली वञे त पोइ ज़िंदगी इलाही घणी आसान आहे सो मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़ प्रियत चाहत ख़त्म कए असां हिकु प्रियत चाहत ख़त्म कए पंहिंजो चैन सुफ़ोई राहत ख़त्म कए पंहिंजो चैन सुफ़ोई राहत ख़त्म कए असां हिकु प्रियत चाहत ख़त्म कए असां हिकु प्रियत चाहत ख़त्म कए पंहिंजो चैन सुफ़ोई राहत ख़त्म कए पंहिंजो चैन सुफ़ोई राहत ख़त्म कए विढ़ियासी